Bismillahirrahmanirrahim. Assalamualaikum. Good morning. This morning with आवाज़ प्रोग्राम में सबाबरो तां सभिनी खे भलीकार करे थी। मूंसां गॾु मुंहिंजा साथी मुंहिंजा होस्ट मुबशिर गॾु मौजूदु आहिनि। नाज़रीन, समूरी सिंध खे, समूरे ॾिसंदड़नि खे, समूरे पाकिस्तान मां ॾिसंदड़नि खे सलाम। असांजो सलाम सुबुह जो सलाम क़बूल पवे ऐं मां उमेदु कयां थी अलाह खां दुआ बि आहे त तव्हां हमेशह ख़ुशि रहो, ख़ैरियत सां रहो, शादो आबाद रहो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा रहो। ऐं इहो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। जीअं असीं सुबुह सां उथूं था ऐं ॾिसूं था त असां वटि खोड़ सारा कम आहिनि। हिकिड़ी लिस्ट ठहियलु हूंदी आहे बाक़ाइदा असां वटि कमनि जी। अॼु असांखे हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे ऐं जल्दी आहे, बसि टाइम जल्दी जल्दी भॼे थो। जॾहिं टाइम जी ॻाल्हि कंदा आहियूं त कराची जो टाइम वाक़ई में भॼे थो ऐं अधु ज़िंदगी असांजी रस्तनि ते गुज़रंदे ॾिठी वई आहे त अधु ज़िंदगी असांजी ट्रैफ़िक में गुज़री वई, रस्ते ते गुज़री वई ऐं अधु ऑफिस में वरी ज़िंदगी गुज़रे थी। बाक़ी जेको बचियलु टाइम आहे 2 खां 3 कलाक, उन में वरी असीं पाण मोबाइल यूज़ करणु चाहींदा आहियूं। पाण खे एंटरटेन करण जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां वटि हिकिड़ो गैजेट आहे मोबाइल, पर असीं पंहिंजनि सां न ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजनि खां परे थी विया आहियूं। ऐं इन जल्दी वारी ज़िंदगी में खोड़ सारा मामला मसला रोज़ाना जी बुनियाद ते ॾिसूं बि था, असां सां बि पेश अचनि था, पर पोइ बि असीं सिखूं नथा, सिखण जी कोशिशि नथा कयूं, अमल करण जी कोशिशि नथा कयूं। ख़बर बि सभु कुझु आहे, जीअं जल्दी कंदासीं ऐं जल्दी करण जे चकर में असांखां का शइ विसरी वेंदी घर में। पहिरीं ॻाल्हि त इहा थी अचे त कुझु न कुझु विसरंदो ऐं अगरि न विसरियो, जल्दी जल्दी असीं केॾांहुं वञण जी कोशिशि कईसीं, उनखां पोइ जॾहिं असीं घर मां निकिरूं था बग़ैर पंहिंजे लाइ दुआ करण जे या बग़ैर सदको ॾियण जे, चलो इहा बि हिकिड़ी आदत असां में अगरि न आहे ऐं अगरि असीं रस्ते में अॻियां वञूं पिया, ख़ुदा न ख़्वास्ता असां सां कोई अहिड़ो इंसिडेंट पेश अचे, ठीकु आहे, अगरि उहो बि न आयो, अलाह रहम कयो, उनखां पोइ जेको ट्रैफ़िक जो मामूल आहे असांखे उनखे फेस करिणो पवे थो। ट्रैफ़िक कराची जी, ट्रैफ़िक रस्तनि जी जेको इंफ्रास्ट्रक्चर जो हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा सभिनी खे ख़बर आहे त रोड रस्ता खोचा पिया आहिनि, उन्हनि ते कमु हले पियो। हुकूमत जल्द अज़ जल्द इहो कमु मुकमल करण जी बि कोशिशि करे रही आहे, पर असांखे पाण खे बि त ॾिसणो पवंदो त किथे गटर आहे, किथे नालो खुलियलु आहे, किथे रोड खुलियलु आहे, त असीं एतिरी जल्दी में निकिरंदा आहियूं, बाइक्स ते हुजूं, गाॾियुनि ते हुजूं, हिक ॿिए खे धिका ॾींदा आहियूं, हिक ॿिए खे ॻाल्हाईंदा आहियूं ऐं उनखां पोइ जल्दी जल्दी पहुचण जी जीअं कोशिशि कंदा आहियूं त खोड़ सारियूं असांखां मिस्टेक्स थी वेंदियूं आहिनि जिन खे असीं नज़रअंदाज़ कंदा आहियूं। मुबशिर बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन, ईअं ई आहे। मां हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु जो ॾींहुं वॾो भलारो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे। यकीनन तव्हां पंहिंजी स्क्रीन ते अॼु असांखे ॾिसी रहिया आहियो। जुमे जो ॾींहुं उहो ई भलारो ॾींहुं हूंदो आहे। इंसानु कोशिशि कंदो आहे त आम ॾींहंनि जी ज़िंदगी गुज़रण खां पोइ जुमे जो थोरो ख़ासि ख़्यालु रखे, नेकिन वग़ैरह जा बि कमु करे, त असां उन हवाले सां बि तव्हांखे पैगाम ॾींदासीं। ऐं जीअं सभा मां ॻाल्हि कई विच में सदक़े जी ऐं ट्रैफ़िक वग़ैरह जे हवाले सां, इन्हनि ॿिन्ही शयुनि खे असां लिंक करण जी कोशिशि कंदासीं। बिल्कुलु असां छो कराची शहर में रहूं था ऐं हितां खां तव्हां सां असां रूबरू थींदा आहियूं त कराचीअ में हिकु वॾो मसइलो ट्रैफ़िक जो आहे। ऐं यकीनन ईअं आहे त हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा इलाही बेहंगम तरीक़े सां वधे पई। ऐं जॾहिं असां रोडनि ते निकिरंदा आहियूं त असांखे ख़बर न हूंदी आहे, का गाॾी असांजे लेफ़्ट साइड खां गुज़री वेंदी आहे, का राइट साइड खां गुज़री वेंदी आहे ऐं एतिरी फुल स्पीड में। मतिलबु हिकिड़ो सुवालु आहे, एतिरी तकड़ छाजी आहे, एतिरी जल्दी छाजी आहे? जेकॾहिं अव्हांखे कंहिं मंज़िल तां पहुचणो आहे, जेकॾहिं अव्हांखे पंहिंजे ऑफिस में, यूनिवर्सिटी में, कंहिं बि दफ़्तर में पहुचणो आहे, त उन जे लाइ ज़रूरी इहो हुजणु घुरिजे त तव्हां पंहिंजे घर मां थोरो टाइम सां तयारु थी करे 10 खां 15 मिंट पहिरियां निकिरो ऐं बाक़ाइदा सकून सां पंहिंजी गाॾी ड्राइव कयो, सकून सां पंहिंजी मोटरसाइकिल ड्राइव कयो। लेकिन अक्सर औकात इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं असांखे घर मां ई लेट थी वेंदी आहे त पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त रोड जेको आहे उहो असां पंहिंजे पीउ जो सम्झंदा आहियूं त हे असांजे पीउ जो रोड आहे ऐं हाणे असांखे को बि रोकण वारो न आहे, टोकण वारो न आहे ऐं असां पंहिंजी गाॾी जेको आहे फुल स्पीड में भॼाईंदासीं। इन तरीक़े सां नुक़सानु छा थींदो आहे? नुक़सानु इहो थींदो आहे त थोरी सी अव्हांजी लापरवाही जेका आहे उहा इलाही ज़्यादा प्रॉब्लम क्रिएट कंदी आहे, इलाही ज़्यादा मसइला क्रिएट कंदी आहे अव्हां जे लाइ, अव्हांजी फैमिलीज़ जे लाइ।
ऐं अव्हां जे पोइरनि जे लाइ उहो हादिसो जेकॾहिं को वधी थो वञे त उन में जेको आहे इलाही ज़्यादा कैजुअलिटीज़ बि असांखे नज़र में ईंदियूं आहिनि। वरी जेकॾहिं कंहिं हादसे में को माण्हू ज़ख़्मी थी थो वञे त पोइ बि 15-20 ॾींहंनि लाइ बिल्कुलु उहो जेको आहे बेड रेस्ट ते हूंदो आहे। त ॾिसो तव्हां सिर्फ़ु 15 मिंट जल्दी पहुचण जी वजह सां या 15 मिंट जेको आहे तव्हां थोरो वधीक ओवर स्पीड जी वजह सां पंहिंजो इलाही ज़्यादा नुक़सानु करे छॾियो। ऐं असां कराची जे इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कयूं त यकीननि हिते डिफरेंट रोड्स वग़ैरह जे मथां हुकूमत कमु करे रही आहे ऐं उमेदु आहे त इहे रूल्स वग़ैरह कंहिं न कंहिं तरीक़े सां जल्द मुकमल थी वेंदा। इहे जेके बि मनसूबा हलनि पिया जल्दी कवर थी वेंदा। लेकिन छो जो अवी पंहिंजनि शहरनि में रहण वारा आहियो त अव्हांखे हर रोड जी ख़बर हूंदी त किथे ट्रैफिक जाम कहिड़े टाइम थींदो आहे, किथे कहिड़ी सिचुएशन हूंदी आहे, त तव्हांखे उन हिसाब सां मैनेज करे पंहिंजी गाॾियूं हलाइणु घुरिजनि ऐं पंहिंजो त ख़्यालु रखणु घुरिजे ऐं पंहिंजे ॿिए वेझे गाॾी हलाईंदड़ जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। सही चयो तव्हां मुबशिर, ऐं मां इतफ़ाक़ कयां थी तव्हांजी ॻाल्हि सां। ऐं इन में इहो बि आहे त असांजा ॿार जेके स्कूल वञनि था ज़ाहिर आहे हुननि जूं स्कूल वेन्स बि आहिनि, यूनिवर्सिटी जूं गाॾियूं बि आहिनि, ईअं ई कुझु ऑफिसिस जूं बि गाॾियूं आहिनि। हर कंहिंजो हिक ॿिए खे ख़्यालु करणु खपे। जीअं रमज़ान में माण्हू न छिता थी पवंदा आहिनि ऐं मूंखे ई अॻु में पहुचणो आहे ऑफिस, ऐं वरी जताइणु हिकिड़ो हूंदो आहे त यार मूंखे रोज़ो आहे, ऐं उहा रोज़े जी हालत इहा हूंदी आहे त असीं हिक ॿिए सां वेहण ताईं अची वेंदा आहियूं जॾहिं त मना थियल आहे इहो सभु कुझु। त तव्हां पंहिंजी बि ॻाल्हि जेका बि ॻाल्हि हुजे सदके खां वठी करे इबादत ताईं का बि ॻाल्हि कंहिंसां शेयर न कयो, पर असीं जताइण जी कोशिशि कंदा आहियूं त यार मूंखे नमाज़ ते देरि थिए पई, मूंखे ऑफिस में देरि थिए पई, हाणे कमायूं बि था त असीं पंहिंजे लाइ कमायूं था, ॿिए खे त असीं खणी ॾींदासीं कोन। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां मुबशिर ॾिठी हूंदी त कराची में हिकिड़ी इहा ॻाल्हि रोज़ानो जो मामूल थी वई आहे, अगरि हिकिड़ी बाइक वारो के फुटपाथ ते चढ़ी वियो त उनजे कॾहिं फैमिलीज़ चढ़ी वेंदियूं आहिनि, इहो न ॾिसंदियूं आहिनि त अॻियां वञी करे वरी उन ई फुटपाथ तां असांखे लहणो पवंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। इहो कराची जे ट्रैफिक जो हिकिड़ो इशू आहे, यानी जेकॾहिं किथे ट्रैफिक जाम थो थी वञे त माण्हुनि खे सबर न आहे, जी बिल्कुलु न आहे, सबर ख़तम थी वियो आहे। यानी कि उहे ख़ासि कर मोटरसाइकिल वारा इंतज़ारु करणु पसंदि न आहिनि कंदा। अच्छा, मां वाकई में सभा अहिड़ी फैमिलीज़ ॾिठियूं बाक़ाइदा मोटरसाइकिल ते जेके फैमिलीज़ खे खणी वेंदा आहिनि, उहे बि कुझु देरि जे लाइ पंहिंजी लेडीज़ खे औरत खे हेठि लाहींदा, वरी फुटपाथ ते गाॾी चढ़ाईंदा, वरी उहा माई फुटपाथ ते मोटरसाइकिल ते वेहंदी, ऐं पोइ थोरे ई टाइम खां पोइ जॾहिं उहो फुटपाथ ख़तमु थी वेंदो या जिथे उन्हनि खे लॻंदो हाणे रोड खुली वियो आहे, वरी उहो झटके सां जेको आहे मोटरसाइकिल हेठि लाहींदा। त इहा ॾिसो तव्हांजी जेको बुनियादी हक़ूक़ आहिनि इहे बि तव्हांजा तलफ़ थी रहिया आहिनि, यानी कि इन्हनि खे तव्हां नुक़सानु पहुचाए रहिया आहियो ऐं उहो इन ई तरीक़े सां नुक़सानु पहुचाए रहिया आहियो त हर शहरी खे ज़िम्मेदार हुजणु घुरिजे। असां कोशिशि कंदा आहियूं, असां इहे चवंदा आहियूं त हुकूमत कमु नथी करे, हुकूमत ज़िम्मेदारी महसूसु नथी करे, त बाबा ॻाल्हि इहा करण खां पहिरियां तव्हां पंहिंजे गिरबान जे अंदरि त झाकियो, बतौर पाकिस्तानी बतौर शहरी छा तव्हां पंहिंजा हक़ पूरा करे रहिया आहियो, जेका तव्हांजी ज़िम्मेदारी आहे छा उहा तव्हां पूरी करे रहिया आहियो। यकीनन जेकॾहिं असां पंहिंजे गिरबान में झाके करे सोचूं त इन ॻाल्हि जो जवाबु असांखे नफ़ी में मिलंदो, इनकार में मिलंदो, त इन जी ज़रूरत आहे इलाही ज़्यादा। ऐं जॾहिं इहा सिचुएशन क्रिएट थींदी आहे त गाॾियुनि वारा अक्सर औकात मोटरसाइकिल वारनि खे वरी हैरत जी नज़र सां ॾिसंदा आहिनि, हैरत जी नज़र सां ॻाल्हाईंदा बि इलाही आहिनि, छो त अॼुकल्ह गाॾियुनि वारा कुझु नथा करे सघनि जॾहिं खां ई चालान अची वियो आहे। हुकूमत जो हिकिड़ो बहितरीन क़दम जंहिंसां ट्रैफिक जो मामूल थोरो घणो बहितर थियो आहे। इन खां अलावा रोड एक्सीडेंट्स में जेकी आहे घटाई आई आहे। इन खां अलावा जेको आहे त माण्हुनि खे पंहिंजी सेफ्टी जे लाइ सीट बेल्ट जेको लॻाइणो हूंदो हुयो न लॻाईंदा हुआ, हाणे उहो असांखे मामूल मुताबिक़ नज़र अची रहियो आहे। पर बाइक्स वारा अञा बि लापरवाही कोताही करण लाइ फौरन सां पंहिंजी स्पीड वधाए छॾींदा आहिनि, ऐं अगरि चालान थिए बि त कीअं थिए, छो त नंबर प्लेट ते हाणे कपिड़ो पिया चाढ़नि, बल्कि हाणे त अहिड़ा जुगाड़ अची विया आहिनि, न हेलमेट आहे न कुझु आहे, जी ईअं ई आहे बाक़ाइदा। हाणे कुझु त फंटर क़िस्म जा जेके मोटरसाइकिल वारा हूंदा आहिनि उहे वरी बाक़ाइदा LED टाइप नंबर प्लेट पोयां लॻाईंदा आहिनि। हाणे उनजो तरीक़ेकार इहो हूंदो आहे, जेकॾहिं उहे राति जो मोटरसाइकिल हलाइनि पिया त पहिरियां उन LED नंबर प्लेट जी लाइट ॿरंदी, जीअं ई ॾिसंदा हाणे अॻिते को स्पीड कैमरा लॻियल आहे या चालान कैमरा लॻियल आहे, पोइ बटन दबाए करे LED बंदि करे छॾींदा। अच्छा, ईअं बि थींदो आहे? इहे बि थींदो आहे, इहो जुगाड़ कराची वारनि कढियो आहे। वरी हिकिड़ी ॿियो जुगाड़ तव्हां ॾिठो हूंदो,
कराची वारनि कढियो आहे सिर्फ़ु हिन ई चालान खां जी। बचण जे लाइ। ऐं वरी तव्हां इहो ॾिठो हूंदो सभा विच में सोशल मीडिया ते बि इहो ट्रेंडिंग पियो हले जॾहिं ई चालान नओं इंट्रोड्यूस करायो वियो। अच्छा, अक्सर औकात कार वारा तंग हूंदा हुआ यार केरु सीट बेल्ट लॻाए ऐं बिल्कुलु फिट थी करे वेह। वरी अहिड़ियूं शर्ट डिज़ाइन कयूं वयूं, अहिड़ियूं टी शर्ट डिज़ाइन कयूं वयूं जंहिंजे मथां उहो स्टाइल जेको आहे ठहियल हो सीट बेल्ट वारो। ऐं उन खां पोइ बि 2-3 केसिस अहिड़ा साम्हूं आया जंहिंजे मथां चालान कयो वियो। कैमरा जी नज़र खां ॾिसो तव्हां भॼी नथा सघो, इहा सिंपल जी ॻाल्हि आहे। तव्हां केतिरो बि जुगाड़ करे वठो, कुझु बि मामलात करे वठो, बिल आख़िर हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे उनजी ज़द में अचिणो ई अचिणो आहे। ऐं हाणे ॻाल्हि उहा ई आहे, हाणे त अञा सुठी पॉलिसी थी वई आहे। जेके मोटरसाइकिल वारा भॼनि पिया चालान खां, अक्सर औकात इहो हूंदो हो जॾहिं गाॾियूं खपाइजी वेंदियूं हुयूं त माण्हू पंहिंजे नाले ते ट्रांसफर न कराईंदा हुआ। वरी हाणे हिकिड़ी मज़ेदार शइ नज़र में आई, हाणे जॾहिं सिंध हुकूमत 2000 रुपया सब्सिडी जो ऐलान कयो त असां पेट्रोल जे मन में त हर माण्हू भोगो आहे फाइलूं खणी करे। त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, तव्हांजे नाले ते गाॾी ट्रांसफर त थी वेंदी, 2000 बि तव्हांखे इनशाला मिली वेंदा ऐं तमामु माण्हुनि खे मिलनि बि था। लेकिन उन खां पोइ जॾहिं तव्हां कानून जी का भॼकिड़ी कई, यादि रखिजो 5000 रुपए जो चालान तव्हांजे घर TCS अचण जे लाइ तयारु बीठो अथव। पिक्चर बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे पंहिंजी तस्वीर सां गॾु लोकेशन सां गॾु तव्हांखे उहो चालान अची हथ में मिलंदो ऐं तव्हांखे उहो चालान बाक़ाइदा पे करणो पवंदो। 2000 त वठी छॾींदा तव्हां हुकूमत खां, पर हुकूमत खे 5000 ॾियणा पवंदा, इहो न भुलो। ऐं LED लाइट्स वाकई मां ॿुधी हैरान थी वई आहियां। ज़ाहिर छोकिरियूं आहियूं, असांखे एतिरी ख़बर न आहे त छोकिरा कहिड़ा कहिड़ा जुगाड़ कनि था। ख़ासि करे वरी तव्हां कराची जी ॻाल्हि कई, सिंध जे ॿियनि शहरनि में बि इहे कैमरास असांखे न ॾिसण में अचनि थियूं। छा उते बि इहा ई सिचुएशन आहे मुबशिर? सिचुएशन यकीनन अहिड़े जुगाड़ जो उते बि पहुचंदो कंहिं न कंहिं तरीक़े सां। असां ॾिसूं पिया सिंध हुकूमत हाणे हिन प्रोजेक्ट खे सिंध जे ॿियनि शहरनि में बि खणी वञी रही आहे ऐं बाक़ाइदा जेके सिटीज़ आहिनि उहे सेफ सिटीज़ जे अंदरि कन्वर्ट कया पिया वञनि। ऐं उहो असांजी भलाई लाइ आहे। यकीनन हुकूमत खे इहो कमु इलाही पहिरियां इनिशिएट करणु घुरिजे आहे, लेकिन उहा ई ॻाल्हि आहे देर आहे त दुरुस्त आहे। त इन तरीक़े सां सिंध जे ॿियनि शहरनि में बि हाणे कैमरास इंस्टॉल कराया पिया वञनि ऐं ख़ासि करे जेके हाईवेज़ वग़ैरह आहिनि उते। ऐं ॾिसो इहो सिर्फ़ु इन करे कयो थो वञे त हुकूमत बि तव्हांजी भलाई थी चाहे त पोइ तव्हां बि पंहिंजी भलाई चाहियो। असां हिकिड़ो इहो अनफॉर्चुनेटली असांजो हिकिड़ो रवैयो आहे जेको असांजे अंदरि अची वियो आहे बतौर पाकिस्तानी। त असां जेकॾहिं मुल्क जे ॿाहिरि वञूं था त कानून साॻियो आहे, हर शइ आहे, असां अमल दरामद पूरो था कयूं। चाहे असां दुबई जी मिसाल वठूं, बरतानिया जी मिसाल वठूं, कंहिं बि मुल्क में जॾहिं उते तव्हां कानून जे मथां अमल दरामद करे था सघो त पाकिस्तान में सिंध जे अंदरि तव्हांखे कानून जे मथां अमल दरामद करण में छा प्रॉब्लम थींदी आहे? त यकीनन सभा इहो ॿुधाइजो तव्हांजो कॾहिं भला को चालान वग़ैरह थियो आहे या को अहिड़ो हादसो तव्हां सां को पेश आयो हुजे? फ़िलहाल त कोई चालान नाहे थियो ऐं असीं सीट बेल्ट हणंदा आहियूं ऐं बाइक ते बि घटि स्पीड सां, छो त फैमिली अगरि वेठी हुजे त एहतियात करणु लाज़मी आहे। छो त असांजी अम्मी चवंदी आहे त ही 2 फीथनि वारी सवारी आहे ऐं हलण में बि तेज़ आहे त किरण में बि तेज़ आहे। सो एहतियात इलाज खां बहितर आहे, पहिरीं एहतियात कयो। ऐं ईअं छोकिरनि सां इलाही हादसा थींदा आहिनि। मां ज़रूरु ज़िक्र हिते ज़रूरु करणु चाहींदमि, अगरि इन शख़्सियत जो असीं ज़िक्र न कयोसीं किरण जे हवाले सां त इहा ज़्यादती थींदी। अली असांजो कैमरामैन रोज़ानो जी बुनियाद ते नाज़रीन किरी ईंदो आहे ऐं बाजी अॼु हिते धक लॻो आहे, अॼु हीअं थियो आहे, अॼु पाचो फाटी पियो आहे ऐं कॾहिं कॾहिं त वरी वेचारो इलाही किरी ईंदो आहे जो असांखे हुनजा ज़ख़्म सही करणा पवंदा आहिनि। सो खोड़ सारो अली किरंदो रहंदो आहे। असां चवंदा आहियूं बसि कर, हाणे असांखे यादि थी वियो आहे अली लेट आयो त यानी की किरी आयो। अलाह साईं असांजे भाउ जी हिफ़ाज़त रखे। यकीनन असांजो पहिरीं प्यारो साथी आहे, टीम मेंबर आहे असांजो, असां बि हुनजो ॾाढो ख़्यालु रखंदा आहियूं ऐं इहे मोटरसाइकिल ते हादसात वॾा थींदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां सभा, जॾहिं मां आवाज़ TV जॉइन कयो तक़रीबन मूंखे महीनो थियो हो ऐं जनवरीअ में जॾहिं बरसाति पई हाणे लेटेस्ट त मां बि ज़ख़्मी थी पियो आहियां ऐं मां ऑफिस ई अचां पियो। असांखे ख़बरूं पढ़णियूं हुयूं, असांजो बुलेटिन लेट पियो थिए त मां बारिश जे मौसम में गाॾी तेज़ भॼाइण जी कोशिशि कई मोटरसाइकिल, त बिल आख़िर उहो ई थियो, गोॾा वग़ैरह छिंजी विया असांजा। मूं त पहिरियां ई चयो त छोकिरनि सां ई हादसा थींदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। उन खां पोइ मतिलबु नाज़रीन खे हाणे इहो ॿुधाईंदो थो वञा त मां ज़ख़्मी हालत में तव्हां ते ख़बरूं पहुचायूं ऐं बाक़ाइदा हेठि मुंहिंजा गोॾा छिलियल हुया ऐं मथे मां वेही करे तव्हां सां गॾु न्यूज़ वग़ैरह पढ़ां पियो। हाणे कल्ह ई परी मुंहिंजो भाणेजो बि वीचारो किरी पियो, ॿारीअ जो इम्तिहान ॾियणु पियो वञे ऐं उन अॻियां हिकिड़ो कुतो अची वियो
तो हो अच्छा। गाड़ी संभाले न सकियो त इहे बि हिकिड़ा वॾा हादसा थींदा बिल्कुलु। आहिनि। रस्तनि ते अक्सर जानवर अची वेंदा आहिनि, को कुतो अची वियो, को ॿिली अची वई। वरी ख़ासि करे तव्हां जेकॾहिं के आबादी वारे इलाइक़े में गाॾी मोटरसाइकिल कार वग़ैरह हलायो था, उते तव्हांखे इलाही ज़्यादा ख़्यालु करण जी ज़रूरत आहे, छो जो उते असांजा नंढड़ा मासूम ॿारड़ा हूंदा आहिनि जेके ऐं शइ आख़िर वठण में जे लाइ। बिल्कुलु तव्हां सही था चओ मुबशिर। हम्म। ऐं आख़िर में मां हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि एड कंदमि ऐं पोइ तव्हां ब्रेक था वञिजो। जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि जंहिं ते हुकूमत ऐं पुलिस जेके कानूनी इदारा आहिनि उन्हनि खे ज़रूरु इनिशिएटिव वठणु खपे त जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि बग़ैर लाइसेंस जे 12-13 सालनि जा जेके रोड ते खणी बाइक हलाइनि जी था ऐं स्पीड हलाइनि था ऐं वन टायर ते व्हीलिंग कंदे नज़र अचनि था, प्लीज़ इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि ऐं इन्हनि खे रोकियो वञे, न त इहे वधीक हादसा पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में पेश अचनि। बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन पंहिंजो बि ख़्यालु रखो, पाण सां गॾु ॿियनि माण्हुनि जो बि ख़्यालु रखो। गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदो रहंदो। अञा प्रोग्राम जो आगाज़ थियो आहे। असां तव्हां सां पूरा 2 कलाक गॾु हूंदासीं। असीं हाज़िर थियूं था ॿीहर हिन शॉर्ट ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन अगेन दिस मॉर्निंग विथ आवाज़। मां मुबशिर हुसैन ऐं सबा अबड़ो वापसि अची वियासीं ब्रेक खां पोइ तव्हां सां हाल अहिवाल करणु, तव्हां सां वीचार वठण जे लाइ। असीं ब्रेक खां पहिरियां ट्रैफ़िक जे मसइलनि जे मथां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। इहो हिकिड़ो सोशल इशू आहे ऐं हुनजे मथां असां तव्हांखे ॿुधायोसीं त कीअं पंहिंजो ख़्यालु रखिजे, पाण सां गॾु ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु रखिजे। ऐं हाणे ब्रेक खां पोइ असां वधंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे असां हमेशह पंहिंजी ब्रेक खां पोइ हिकु अहम जेको आहे उनवान खणी ईंदा आहियूं, मौज़ू खणी ईंदा आहियूं गुफ़्तगू करण जे लाइ, ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। ऐं उनजे मथां कोशिशि कंदा आहियूं त असीं पाण सां पंहिंजा वीचार वंडे करे कुझु अहिड़ा गेस्ट बि लाइनअप कयूं जेके असां सां उन शयुनि जे मथां ॻाल्हि ॿोल करे सघनि ऐं तव्हां ताईं रहनुमाई पहुचाए सघनि। हिकिड़ो इलाही इम्पोर्टेंट मसइलो जेको हींअर सिंध में असांखे नज़र अची रहियो आहे, उहो हींअर जो मसइलो न आहे, काफ़ी सालनि जो पुराणो मसइलो आहे जेको सिंध जो हर शहरी फेस करे रहियो आहे। उहो आहे सिंध में क़बाइली तकरार जेको आहे, ट्राइबल फ्यूड जेके आहिनि उहे सिंध जे अंदरि इलाही वॾो मसाइल जी जड़ आहिनि। ऐं हिननि जी वजह सां असां ॾिठोसीं सवें हज़ारे माण्हू बेगुनाह वीचारा मारिजी विया, जंहिंजो उन्हनि तकरारनि सां को बि वास्तो न हो। खोड़ माण्हू असां अहिड़ा ॾिठासीं जन बाक़ाइदा अलॻि ऐलान कयो त बाबा असांजो हिन क़बाइली तकरार सां को तालुक़ु न आहे, लेकिन सिर्फ़ु ज़ात साॻी हुजण जे करे, सिर्फ़ु क़ौम साॻी हुजण जे करे असां पंहिंजी अखियुनि सां उन्हनि बेगुनाहनि खे जेको आहे रत में ॿुॾियल ॾिठोसीं। इहो इलाही ॾाढो अहम मसइलो आहे। सबा मूंखे लॻे थो असांखे डिस्कस करे इन शयुनि खे मथां पंहिंजी ऑडियंस खे जेको आहे अवेयर करणु घुरिजे। बिल्कुलु, ऐं असांजी ऑडियंस अवेयर बि आहे छो त मीडिया सां कनेक्ट हर कोई आहे ऐं मीडिया ते अहिड़ा मामला, अहिड़ा मसइला रोज़ाना जो बुनियाद ते हाईलाइट थियनि पिया, जीअं कारोकारी जो केस आहे, जीअं गुमशुदगी जा केस आहिनि, जीअं रोड एक्सीडेंट जा केस आहिनि। मामूली कंहिंजो अगरि रोड एक्सीडेंट थी वञे थो, ज़ख़्मी बि माण्हू थियनि पिया त उन जी बि न्यूज़ ब्रेक थींदी आहे। ऐं हीअ त हिकिड़ो वॾो अहम इशू आहे जेको सिंध में अॼु खां न आहे बल्कि तमामु पुराणो वसी क़दीमी इशू आहे जंहिंखे ख़तमु थियणु खपे, पर ख़तमु न पियो थिए, अञा असांखे वधंदे नज़र अचे पियो। क़बाइली झेड़ा, क़बाइली तकरार, वरी उन्हनि जा निबेरा, जेके निबेरा कया वञनि था मुबशिर, कहिड़ी बुनियाद ते कया वञनि था? न उन्हनि में कोई कानून आहे, न उन में कोई इस्लाम जो पॉइंट आहे, सिर्फ़ु हिकिड़े असांजे कलाम पाक खे विच में रखी करे क़बाइली झेड़नि खे ख़तमु कयो पियो वञे। हिकिड़ी हूंदी असां वटि सकाफ़त आहे, अञा ताईं बि आहे, मुबशिर तव्हांखे बि ख़बर आहे त न्याणी मेड़ वठी वेंदा हुआ ऐं उन सां खून माफ़ थी वेंदा हुआ ऐं उन सां जेतिरा बि वॾा झेड़ा, जेतिरियूं बि खड़ियूं नाराज़गियूं हुजनि, माण्हू ख़तमु करे छॾींदा ऐं शादियुनि में हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा हुआ, पाण खे हिक ॿिए खे इज़त, मान, मर्तबो सभु कुझु मिलंदो। पर हिन वक़्तु जेके क़बाइली झेड़ा जेका सूरत इख्तियार करे विया आहिनि उहा तमामु ख़तरनाक आहे।
और बिल्कुलु इहे ई आहे नाज़रीन, इहो इम्पोर्टेंट पॉइंट आहे ऐं यकीनन ॾिसो सिंध जूं इलाही ख़ूबसूरत रवायात रहियूं आहिनि। सिंध जूं असांखे ख़ूबसूरत रवायात, इहा हिकिड़ी ख़ूबसूरत रवायात आहे। यानी असां चवंदा आहियूं जेकॾहिं न्याणी घर अची वई आहे त उन खां पोइ 7 खून बि आहिनि त असां माफ़ु करे छॾियासीं। हाणे इन जे मथां लेकिन हिकिड़ी ॻाल्हि सोचण जी ज़रूरत आहे, हिकिड़ी फ़िक्र महसूसु करण जी ज़रूरत आहे। उहा फ़िक्र इहा महसूसु करण जी ज़रूरत आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर आयल कंहिं न्याणीअ जी वजह सां 7 खून माफ़ु करे था सघो, त जॾहिं असां क़बाइली तकरारनि में जॾहिं असां हिक ॿिए खे मारण जे लाइ हथियार खणंदा आहियूं, बंदूकूं खणंदा आहियूं, त ओॾी महिल असां पंहिंजे घर जी ख़वातीन, पंहिंजे घर जी औरतुनि जा छो न ॾिसंदा आहियूं? छा ओॾी महिल मारण महिल असांखे उहे न्याणियूं नज़र न ईंदियूं आहिनि त असां जंहिंखे मारियूं था पिया ही कंहिंजो भाउ हूंदो, ही कंहिंजो पीउ हूंदो, हिन जे मरण खां पोइ उन न्याणीअ जो छा थींदो? जेकॾहिं तव्हां मारण खां पोइ कंहिं न्याणीअ जे करे या क़ुर पाक जे करे उहे खून माफ़ु करे था सघो, त मारण जे वक़्तु बि तव्हांखे हिन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे। नाज़रीन, तव्हां यकीनन आवाज़ TV ते काफ़ी ॾींहंनि खां इहे न्यूज़ वग़ैरह बि ॿुधंदा हूंदो। सखर जे सर्किट हाउस में हिकिड़ी वॾी गेमी लॻी वई आहे काफ़ी ॾींहंनि खां, ऐं हुकूमती इंतज़ाम सां गॾु जेको आहे 17 अप्रैल खां वठी करे 21 अप्रैल ताईं कंटिन्यू असां ॾिठोसीं त उते निबेरा करण जे लाइ जेको आहे तमामु वॾियुनि क़ौमुनि जा सरदार खूनी तकरार आहिनि। बिल्कुलु खूनी तकरार बि न, 2 ज़ातियूं बि न। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा मुबशिर सम्झ में न ईंदी आहे। असां वटि क़बाइली खूनी तकरार त आहिनि, चलो पुराणा आहिनि इलाही, पर 1 खां 2 खां 3 ज़ातियूं मुलविस थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे सिर्फ़ु जहिड़ा यानी कि जेके चूंडियल ज़ातियूं आहिनि, जेके घणियूं हाईलाइट थी वयूं आहिनि, मीडिया ते ॾेखारियूं वयूं आहिनि, त छा सिर्फ़ु इहे ई क़बाइली जहिड़नि में मुलविस हूंदियूं आहिनि? न त असीं इन्हनि जेके ज़ातियूं आहिनि, इन्हनि कास्ट जा जेके ॿिया माण्हू आहिनि, वेल एजुकेटेड आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, सुठे मुआशरे सुठे तबिके सां तालुक़ रखनि था, जीअं अजमल सावंत, जीअं जान मोहम्मद महर साहब जन खे शहीद कयो वियो, सिर्फ़ु क़बाइली जहिड़नि जे करे, सिर्फ़ु दुश्मनी जे करे, जॾहिं त उहे मुलविस बि न हुआ। बिल्कुलु ईअं ई आहे। हींअर करंट लेटेस्ट सूरत हाल इहा आहे त सखर जे अंदरि शर, धूधो, सीलड़ा, जतोई, महर बिरादरी, इहे तमामु जो जेको क़बाइली तकरार हलनि पिया, इन्हनि खे रिज़ॉल्व करण जे लाइ असांजी पुलिस इंतिज़ामिया बि सरगर्म आहे, ऐं जेके इन्हनि क़ौमुनि जा वॾा सरदार आहिनि उहे बि सरगर्म आहिनि। ऐं इहे क़बाइली झगड़ा अॼु जा न आहिनि नाज़रीन, इहे क़बाइली झगड़ा जेको आहे इलाही कॾहिं बि पुराणनि सालनि खां वठी हलंदा था वञनि। मज़े जी ॻाल्हि, बल्कि मज़े जी ॻाल्हि छा, अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं जतोई महर तकरार जेको हली रहियो आहे, जंहिंजो फ़ैसिलो क़रीब अचण वारो आहे, त उन जे बारे में तव्हांखे असां ॿुधायूं त उहो सिर्फ़ु 1 एकड़ ज़मीन खां उहो तकरार शुरू थियो। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंध जे माण्हुनि जी बर्दाश्त जो अमल छा आहे। इन खां पहिरियां जीअं असां सबर जी ॻाल्हि कईसीं, इन तरीक़े सां ज़िला ख़ैरपुर जे अंदरि सोलंगी जागीरानी तकरार इलाही सालनि खां असांखे नज़र में अचे पियो। खोट वारनि सरदारनि उन्हनि खे हल कराइण जी बि कोशिशि कई, ऐं मामलात इहे हल बि थींदा रहिया। असां इन नबेरनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं त हिननि जो छा स्टेटस आहे, यानी कि इहे कंहिं तरीक़े सां थींदा आहिनि, जेके सरदार वेहंदा आहिनि, इन जड़गनि जो कीअं निज़ाम हूंदो आहे, कीअं कमु कंदा आहिनि, ताकी जेके ऑडियंस असांखे घर वेही करे ॾिसी रही आहे ऐं कंहिंजो को अहिड़ो एक्सपीरियंस नाहे गुज़रियो त उहो निबेरो जेको आहे पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिसी सघे, त असां तव्हां ताईं इहा मालूमात पहुचाईंदासीं त इहो सॼो निज़ाम कमु कीअं कंदो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं सुलह थी वेंदी आहे, जॾहिं धुरियूं पाण में खीर खंड थी वेंदियूं आहिनि, त उन खां पोइ इन जो छा तरीक़ेकार हूंदो आहे, कीअं शयूं मैनेज कंदियूं आहिनि। ऐं यकीनन जेको आहे इहो इलाही ज़्यादा। ॾिसो, हिकिड़ो ॻाल्हि यादि रखिजो, क़बाइली तकरार जी वजह सां जिते तकरार हूंदो उते अव्हांजी क़ौम जी पंहिंजी तालीम बि ज़ियान थींदी, तालीम जो नुक़सानु थींदो, अव्हांजे कारोबार जो नुक़सानु थींदो, अव्हीं जंहिं इलाइक़े में ॻोठ में शहर में रहो था उन जा तरक़ियाती कम बि मुतासिर थींदा। यानी सिर्फ़ु हिकु लड़ाई झगड़े जी वजह सां इहे तमामु नुक़सान तव्हांखे बर्दाश्त करणा था पवनि। वरी ख़ासि मसइलो तालीम जो आहे। जीअं सभा ॻाल्हि कई डॉक्टर अजमल सावंत जी, यानी कि ॾिसो तव्हां 2023 में इहो वाक़ियो पेश आयो, इलाही अलमनाक सानियो। उहो डॉक्टर अजमल सावंत जे PhD जी डिग्री हासिलु कई फ्रांस मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे अंदरि, ऐं जॾहिं उन्हनि जी शहादत थी त उन्हनि खां पोइ उन्हनि जो हिकिड़ो क्लिप बि वायरल थियो, जंहिंमें हू पंहिंजी तकरीर में चई रहिया हुया त मां फ्रांस जे अंदरि
अंग्रेज़नि खे फ्रेंच ॿोली में पढ़ाईंदो आहियां ऐं मूंखे पर लेक्चर जा 1 कलाक जा मूंखे सिर्फ़ु पाकिस्तानी 30,000 रुपया मिलंदा आहिनि। ऐं जॾहिं मूंखे फ्रांस जे माण्हुनि रखियो त मां उन्हनि खे चयो हाणे मुंहिंजो हिते सफ़र स्टॉप आहे, हाणे मां सिंध में वञी करे पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खे पढ़ाईंदुमि। ऐं तव्हां ॾिसो डॉक्टर अजमल सामंत PhD करे पंहिंजी क़ौम जे माण्हुनि जो सोचे करे, सिंधियुनि जो सोचे करे उन्हनि खे तालीम ॾियण जे लाइ हिते आयो। ऐं जॾहिं IBM एज़ अ प्रोफेसर पंहिंजे ख़दमात सर अंजाम ॾेई रहियो हुयो त हुन सां इन क़बाइली तकरारनि छा कयो। जॾहिं रमज़ान में उहो पंहिंजी ज़मीन ते वियो, पंहिंजे माण्हुनि सां मिलणु वियो ऐं सुबुह जो जॾहिं उहो पंहिंजी क्लास वठण जे लाइ IBM यूनिवर्सिटी वञी रहिया हुया त दरमियान में जे बिरादरीअ सां उन्हनि जो तकरार हले पियो सुंदरानी कबीले सां, इहा ॻाल्हि अञा वाज़िया न थी त के पाण इहो निशानो बणायो वियो। लेकिन उन दौरान उन्हनि बाक़ाइदा ऐलानिया चयो त मुंहिंजो इन क़बाइली तकरारनि सां को बि वास्तो न आहे। हालांकि जॾहिं उहो क्लास अटेंड करणु वञनि पिया त उन्हनि खे पंहिंजे सामंत कबीले जे माण्हुनि चयो त सर क़बाइली झगड़ा हलनि था पिया, असां तव्हांखे माण्हू ॾियूं था जेके हथियार सां गॾु तव्हांखे सेफ एग्ज़िट ॾींदा ऐं पहुचाईंदा। लेकिन उन्हनि चयो त मुंहिंजो हिननि सां वास्तो ई न आहे, न मां हुननि खे सुञाणिया न उहो मूंखे सुञाणनि, त अहिड़ो को बि वाक़ियो न थींदो। लेकिन उन खां पोइ असां ॾिठोसीं त अलमनाक सानियो पेश आयो। ऐं यकीनन जेकॾहिं अॼु डॉक्टर अजमल सावंत साहिबु ज़िंदा हुजे हा, तव्हां अंदाज़ो लॻायो केतिरा स्टूडेंट उन्हनि खां तालीम हासिल करे सिंध में तरक़ियाती कमनि में पंहिंजो किरदारु अदा कनि। लेकिन असां हिकिड़ो वॾो नालो ज़ाया करे छॾियोसीं। सिर्फ़ु त इन तरीक़े सां असां वटि सैकड़ो नाला आहिनि जेके असां डिस्कस करे था सघूं। बिल्कुलु मुबशिर, तव्हां सही चयो। ऐं क़बाइली तकरारनि सां हिकु त असांजी जेकी यूथ आहे उहा मायूस थी वई आहे, ऐं ॿियो असांजे जेका नंढा नंढा नौजवान जेके छोकिरा छोकिरियूं जेके वधनि था उमिरि सां गॾोगॾु उन्हनि जी सोच वसी थियण जे बजाए सोच उन्हनि जी घटिजी वञे थी ऐं उन्हनि खे इहो ई ख़ौफ़ ऐं हिरास हूंदो आहे त असीं ॿाहिरि न निकिरूं, असीं वेंदासीं त असांखे क़बाइली झेड़े जे करे क़तलु कयो वेंदो। ॿियो इहो त जेके ही निबेरा थियनि पिया, निबेरनि में अक्सर असीं ॾिठो आहे त ॻोठ निकाले ॾिनी वेंदी आहे, उन्हनि जे घरनि ते कब्ज़ो कयो वेंदो आहे ऐं क़ानूनी मशवरा, क़ानूनी सलाह, क़ानूनी रस्तो इख़्तियार करण जे बजाए पाण ई फ़ैसिला ॿुधाया वेंदा आहिनि जंहिंमें संग चटी ॾियणु ऐं रोक रक़म ॾियणी, यानी कि केतिरा ई लख रुपया हिक ॿिए ते मढ़िया वेंदा आहिनि। हाणे अॻिली धुर जेका ॾियण जे क़ाबिल ई न आहे, जंहिंमें सघ ई न आहे, जेके किथां आणींदा, 2 वक़्त मानी सही नथा खाई सघनि त उहे एॾा लख रुपया किथां आणींदा। इहो जेको एॾो ॾंड ॾोहो विधो वेंदो आहे, इहो न आहे सोचियो वेंदो त ही किथां बर्दाश्त कंदा। चलो उहो अगरि नथा ॾेई सघो त तव्हां संग चटी ॾियो, या तव्हां जंहिं ॿार जी पैदाइश हिन वक़्त ताईं थी न आहे उहो असांखे ॿार लिखी ॾियो। ही कहिड़ा फ़ैसिला आहिनि? इहा सिंध त न आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। इहा ॻाल्हि सोचण जे लाइक़ु आहे नाज़रीन। ऐं असीं ॾिसूं पिया यानी कि जेके नबेरा थींदा आहिनि उन्हनि में बि असांखे बाज़ औक़ात अहिड़ा कॉन्फ्लिक्ट वारा फ़ैसिला ॿुधण में ईंदा आहिनि। उहे फ़ैसिला इहे हूंदा आहिनि त बाबा हुन कबीले जे मथां संग चटी हणी वेंदी। हाणे उन संग चटी में बि असांखे नुक़सानु ॾिसण में ईंदो आहे। उहो इहो हूंदो आहे त जेकॾहिं कंहिंजी का न्याणी 12 सालनि जी आहे, 14 सालनि जी आहे, अञा नाबालिग उमिरि में बि असां इन्हनि नबेरनि में अहिड़ियूं फ़तवाऊं बि ॾिठियूंसीं त बाबा हाणे हे तव्हां जेको आहे संग चटीअ में हिन छोकिरीअ जो तव्हां रिश्तो कराईंदो। इहो मुंहिंजे ख़्याल सां इन में ज़्यादा कॉन्फ्लिक्ट आहे, इन जे मथां इलाही ज़्यादा ॻाल्हि ॿोल थी सघे, इन जे मथां इलाही ज़्यादा बहस थी सघे। ऐं इन तरीक़े सां वरी जंहिंजे मथां इहा फ़तवा लॻाई वेंदी आहे लखे करोड़े रुपयनि जी, हाणे जंहिं वटि आहे ई पंहिंजी ज़मीन वग़ैरह ऐं उहो जेकॾहिं उनजे मथां अहिड़ो को फ़ैसिलो ॾिनो थो वञे त उहो एतिरा करोड़ हाणे जुर्मानो भरींदो। ऐं हिकु त उन्हनि जा बि यकीननि बेगुनाह माण्हू मारिया विया हूंदा त उहो एतिरो जुर्मानो भरण जे लाइ छा कंदा। इन सूरत हाल में नाज़रीन इहा ई आहे त इन सॼे अमल में किथे न किथे कानून जी कमज़ोरी इलाही ज़्यादा असांखे नज़र अचे पई। जेकॾहिं असांजो कानून मज़बूत हुजे ऐं जेकॾहिं उहो बाक़ाइदा असांजो अदालती निज़ाम मज़बूत हुजे, अदालतनि जे अंदरि माण्हू एतिरा चकर न लॻाइनि हिकिड़ी पटिशन फाइल थियण खां पोइ, जेकॾहिं हथ जे हथ असांजा जेके मोअज़्ज़िज़ जज हज़रात आहिनि, जेका असांजी अदालत समूरी आहे, उहा जेकॾहिं फ़ौरन फ़ैसिला ॾींदी वञे त इन्हनि शयुनि जे मथां इलाही ज़्यादा बहितरी अची थी सघे। बिल्कुलु ईअं इन ॻाल्हि जो नाज़रीन हिते हल न आहे, अञा को सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं असीं लाइन ते वठण जी बि महिमान खे कोशिशि कंदासीं। वक़्तु आहे नंढड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी वापसि ताज़ी मॉर्निंग में आवाज़।
वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़ ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं कबीलाई तकरार ते, कबीलाई झेड़नि ते ऐं उनजे निबेरनि जे हल ते। आख़िर इहे कबीलाई तकरार असां वटां असांजी सिंध मां ख़तमु छो न पिया थियनि, इहे नासूर छो थी विया आहिनि? नासूर इन हवाले सां जो इन्हनि जो जॾहिं बि जरगो थिए पियो, फ़ैसिलो थिए पियो, त या त नेकाली ॾिनी वञे थी ॻोठ मां, या त वरी संग चटीअ में ॾिनो वञे थो, या वरी जेके माल आहे उन्हनि जो मारवाड़नि जो जेके बि आहिनि उहो उन्हनि जे ॿियनि जे ॿी धुर जे हवाले कयो वञे थो, या वरी जेको ॿारु हिन वक़्तु हिन दुनिया में ई न आयो आहे उनजो फ़ैसिलो बि कयो वञे थो त अगरि तव्हांखे का धीअ पैदा थिए थी या पुटु पैदा थिए थो त हिन धुर हवाले कयो वेंदो। इन खां अलावा लखे न करोड़े रुपया संग चटीअ में या वरी खूनी तकरार जे निबेरे लाइ ॾिना वञनि था। आख़िर केसि ताईं? नाज़रीन, इन हवाले सां असीं हिन वक़्तु लाइन ते वरितो आहे रशीद साहब जन खे, जेके सखर जा रिपोर्टर आहिनि। रशीद ॼामड़ो साहब जन खां ज़रूरु पुछंदासीं कबीलाई तकरार जे हवाले सां, उन्हनि जे निबेरे जे हवाले सां छा चवंदव? सभा महिरबानी। ही सखर डिवीज़न जे अंदरि ख़ासि करे सिर्फ़ जेको हिकु तकरार न आहे पर केतिरा ई जेके तकरार आहिनि उहे हलंदा आहिनि। ख़ासि करे घोटकी, सखर ऐं शिकारपुर जे अंदरि हिकिड़ा 7 वॾा जेके कबीलाई तकरार आहिनि। उन्हनि वॾनि तकरारनि में हिकु वॾो तकरार जेको आहे ऐं उहो जतोई ऐं महर तकरार जेको आहे उहो हिन वक़्तु जेको सिर्फ़ु हाणे न पर 40 सालनि खां इहो तकरार हलंदड़ आहे। ऐं जेको तकरार आहे ऐं इन में तक़रीबन 60 खां वधीक जेके इंसानी जानियूं जेको हिन वक़्तु जेको फ़ैसिलो थियणु वञे पियो ऐं उनजो जेके हिते अॼु सखर जी सर्किट हाउस में जेके इंतज़ाम मुकमल कयो। तव्हां जेका ॻाल्हि कई त इहे जेके फ़ैसिला जेके थियनि पिया संग चटी या जेके खून खां खून पाड़ण में, पोइ मां इहो ॿुधायां त ही असांजे जेके अंदरूनी सिंध में ही जेके कबाइली तकरार आहिनि ऐं इन में जेका जमहूरी हुकूमत अचे पई ऐं उन में इन जो पंहिंजो अमल दख़ल आहे, जेका आमराना हुकूमत अचे पई उन्हनि जो हिकिड़ो अलॻि तरीक़ेकार आहे। ऐं जमहूरी हुकूमत में हिन वक़्तु जेके ढेड़ीदड़ धुरियूं आहिनि ऐं उहे जॾहिं इक़्तिदार में अचनि थियूं त अहिड़े क़िस्म जा मामला उहे जहिड़ा जेके आहिनि उहे हिकिड़ो बुनियाद रखनि था। पर पुराणा बि आहिनि। पर मां इहो जेको ॿुधायां त ही शिकारपुर ज़िलो जी जेका जॻह तौर मां तव्हांखे पस मंज़र ॿुधायां त 40 साल अॻु ही शिकारपुर ज़िलो ओभारे सां जी सरहदुनि सां मिले पियो ऐं उन में महर जतोई जेको तकरार थियो 40 सालनि खां जॻह जे तौर, उन खां पोइ विश थी ऐं उहे जेके सरहदूं त कटी वियूं आहिनि पर जहिड़ो अञा ताईं बरक़रार आहे। जहिड़े में केतिरी जेके इंसानियूं जानियूं जेके आहिनि हाणे फ़ैसिलनि ते ऐं सिर्फ़ु ही जेके जरगा थियनि पिया पर इहे जरगा हाणे कोन्हनि। इहे 2008 में बि थिया आहिनि, 2012 में बि थिया आहिनि, 2018 में बि थिया आहिनि, 2022 में बि थिया आहिनि। हिन वक़्तु सिंध सरकार हिकु दफ़ो ॿीहर लॻे पियो त संजीदगीअ तरफ़ वञे पई। जेके बि जेके सिंध जे अंदरि कबाइली तकरार आहिनि ऐं उन्हनि खे हल करण लाइ संजीदा लॻे पई। इहो मां तव्हांखे ॿुधायां त जेके 2008, 2012 ऐं 2022 या मुख़्तलिफ़ मरहलनि में ही जेके कबाइली तकरार थिया आहिनि ऐं आख़िरी इहे रुकजनि छो नथा। ऐं इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो सवालिया हिकिड़ी निशान अचे पई त जॾहिं भाई हिकिड़ो जरगो थिए पियो त उन खां पोइ 5 सालनि खां हिकु दफ़ो ॿीहर इहो वरी तरफ़ पियो, वरी खूनारेज़ी थिए पई ऐं रुकजे। उनजो असुलु कारण उहो इहो ई आहे त असां वटि जेको सरदारी ऐं भोटार को निज़ाम आहे, जॾहिं कंहिं हिकिड़ो ग़रीब माण्हू ऐं ॿ असर माण्हू पाण में अगरि हू टकरजनि था त उन में उनजो हिकिड़ो ग़रीब माण्हू मुतासिर थियो, उनखे मारियो वञे थो। आख़िर थिए ईअं पियो त खून खे खून सां पाड़ियो वञे पियो। यानी अगरि कंहिं धुर जा 20 माण्हू मरी विया आहिनि ऐं ॿिए जा 22 माण्हू मरी विया आहिनि त 20 खे 20 में खून सां कटे ऐं 2 खून जो सिर्फ़ु बकाया हिसाब ॾिनो वञे पियो। पर उन मालिकनि खां पुछो बि कोन थो वञे त तव्हांजा जेके माण्हू जेके उहे मारिजी विया त असां खून में पाड़े हिसाब पियो। वञी ॻाल्हि थी बीहे 2 खूननि जी, जंहिंखां पोइ धुरियूं उन्हनि जो जेके
रशीद साहब इन मौके ते रशीद साहब असांखे इहो ॿुधाइजो जेके असांजे नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि, छो जो अव्हां जो वॾो वसी तजुर्बो आहे इन बीट जे मथां कमु कयो आहे। अव्हां काफ़ी टाइम खां ई आवाज़ न्यूज़ खे बि अव्हां क़बाइली तकरारनि बाबति रिपोर्टूं वक़्तन फ़वक़्त ॾींदा रहंदा आहियो। असां ॼाणणु चाहियूं था ऐं असांजे नाज़रीन बि त हे निबेरे जो जेको निज़ाम आहे, जिरगे जो जेको निज़ाम आहे, इहो कमु कीअं कंदो आहे? हे निज़ाम मतिलबु कंहिं तरीक़े सां यूटिलाइज़ थिए थो? इन जो गारंटर केरु हूंदो आहे? ऐं जीअं फ़ैसिलो को थी वियो त उन जी गारंटी केरु खणंदो? इहो निज़ाम टोटल ओवरऑल कीअं वर्किंग कंदो आहे? इन सॼो प्रोसेस छा आहे? मुबशिर साहब, हिन वक़्तु जेको सखर जे अंदरि सर्किट हाउस में थिए पियो उहो त हिकिड़ो जागीरदाराना निज़ाम तौरु ही जेको दंगो सिस्टम थिए पियो, पर हिन वक़्तु सरदार अली गौर ख़ान, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, मीर आबिद हुसैन जतोई, शहरयार ख़ान महर, इन जी सरपंची में जेको थिए पियो, ख़ुदि जेके फ़ैसिले जा जेके अमीन आहिनि, जेके फ़ैसिलो करनि पिया, ऐं इन्हनि ख़ुदि फ़ैसिले जी केतिरा ई जेके फ़ैसिला थिया उन फतवाउनि खे रोके छॾियो आहे ऐं उन्हनि खे पाण ई ख़ौफ़ आहे त ही जेकॾहिं असीं फतवा ॾियूं पिया त इन खां पोइ ऐं उतां जेके जहिड़ीदड़ धुरियूं आहिनि उन्हनि जो रद्द अमल छा थींदो। इन्हनि जेका मुबशिर साहब अवां ॻाल्हि कई त इन्हनि वरी बि हिकु दफ़ो ॿीहर साॻी सिंध हुकूमत जे हवाले उहो कयो आहे त उहे SOP तहत जॾहिं असीं पंहिंजो फ़ैसिलनि जी जर्गनि जूं जेके फतवाऊं ॾियूं त उहे सिंध हुकूमत सां उन्हनि राब्तो कयो आहे त उन जा सिक्योरिटी जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे सख़्तु कया वेंदा ऐं सख़्तु करण खां उहे SOP तहत उहे उन्हनि खे कीअं पाबंद बणाइनि था त इहो त सिंध हुकूमत ऐं घरू वज़ारत ई छॾियल आहे। बहरहाल निगरानी हिन वक़्तु जेका करे पई उहा सिंध सरकार संजीदा तौरु नज़र अचे पई। सही। रशीद जामनो साहब, जीअं पहिरीं असीं ॻाल्हि करे चुका आहियूं पंहिंजे प्रोग्राम में त असांजे सिंध जी सकाफ़त रही आहे त जॾहिं बि न्याणी मेड़ वठी वेबी आहे त खूननि जा खून माफ़ थी वेंदा आहिनि। हिन वक़्तु जॾहिं जरगा थियनि पिया, जॾहिं फतवाऊं जारी कयूं वञनि पियूं त कारोकारी करार ॾेई करे माण्हुनि खे, औरतुनि खे, मर्दनि खे मारायो वेंदो आहे या वरी ॻोठ नेकाली ॾिनी वेंदी आहे। आख़िर केसि ताईं सिंध इहो सभु कुझु भोॻींदी? ॾिसो न, बिल्कुलु सिंध में इहो हिकिड़ो दासूर आहे, कारोकारी या संग जेको आहे त ही चकीअ में ॾियणु। ऐं सबबु मां तव्हांखे इहो ॿुधायुमि त हिते जॾहिं इहे ई माण्हू जेके आहिनि सरदारी निज़ाम में, हुकूमत में बि इहे ई अचनि पिया। हुकूमतुनि में बि जेके जहिड़ी तव्हां उत्तर सिंध खे, तव्हां घोटकी खे वठो, सकर खे वठो, शिकारपुर खे वठो, सालनि खां इहे बरसरे इक़्तिदार जेके धुरियूं आहिनि, इक़्तिदारी धुर बि इहे आहिनि, जहिड़ीदड़ धुरियूं बि इहे ई आहिनि। पर जॾहिं हू इक़्तिदार में अचनि था, हाणे इन में ईअं आहे त के जेके आहिनि, जेके धुरियूं आहिनि, जेके उहे इलेक्शन जो वॾो महर आहे हिननि जो, ऐं हू हाराइनि था, कुझु खटनि था, ऐं जॾहिं जेके धुरियूं खटी अचनि थियूं त उन्हनि खां पोइ लाज़मी आहे त लोकल सतह ते जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उनमें SSP हुजे, DIG लेवल जा हू एडमिनिस्ट्रेटर पंहिंजा मुक़ररु कनि पिया। लाज़मी जेके ही मुक़ररु कनि पिया, पोइ अदालतुनि में अवाम खे इंसाफ़ कोन पियो मिले, पुलिस मां इंसाफ़ कोन मिले, पोइ अहिड़े मन क़िस्म मन घरत जा जेके आहिनि हू पंहिंजा हथरादू कारोकारी हुजे या संग चटी में हुजे फ़ैसिला पंहिंजो करनि पिया त जीअं हुकूमत या ख़ुदि उहे जेके धुरियूं आहिनि उहे परेशान हुजनि ऐं मामले खे अॻिते वधाए। पर हिन में किरदारु जेको सॼो आहे त हिन वक़्तु जेको आहे त इहो ई ॿुधाइनि त चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं इलेक्शन में हाराइणो। बिल्कुलु सही रशीद जामनो साहब, बिल्कुलु इहा ॻाल्हि असांखे सम्झ बि अचे पई त सियासी असर रसूख़ इलाही ज़्यादा आहे। जिते लाज़मी ॻाल्हि आहे सियासी मुफ़ाद अटैच थी वञनि त उते अहिड़ा प्रॉब्लम्स रहंदा ई रहंदा। हींअर जेको महर जतोई बिरादरीअ जो बि तकरार हलंदड़ आहे ऐं हुनजो निबेरो थी रहियो आहे, यकीनन मामलात उहे हलनि पिया। असांखे इहो ॿुधाइजो, इहो त महर जतोई जे हवाले सां त 2007 में बि फ़ैसिलो कयो वियो, हिन जी सॼी सफ़ाई पाण में कराई वई, त 2007 खां पोइ वरी अहिड़ो छा थियो जो इहे तमामु मामलात जेके आहिनि उहे डिस्टर्ब थी विया, हिकु दफ़ो दुबारा वेहण जी ज़रूरत पई आहे। इन सॼे मामले में कानून किथे आहे? कानून एतिरो कमज़ोर छो आहे? माना माण्हू जेको आहे अदालतनि ॾांहुं वञण जे बजाए इहो निबेरे जो निज़ाम ऐं सरदारनि ॾे वापसि छो था वञनि? मुबशिर साहब, मां तव्हांखे पहिरियां ई इहा ॻाल्हि करे वियुमि त अॻु में त जेको तव्हां सुवाल कयो हिकिड़ो त छो पिया थियनि, असुल जेको असांजो जेको ही सिंधु दरिया जो जेको कपर आहे, जेको कचे वारी ज़मीन आहे, त ईअं सम्झो हिकिड़ो उन हिसे में ईअं सम्झो हिकिड़ो कचो सोन पियो आहे
ऐं असुल जेको झेड़ो आहे उहो कचे जी ज़मीननि ते आहे। लाज़मी आहे त कुझु जेके घर आहिनि, ॻोठ आहिनि, कचे जी ज़मीननि ते असर अंदाज़ आहिनि ऐं जॾहिं उन्हनि जा पंहिंजी बिरादरी जा तालुक रखंदड़ उहे इक़्तिदार में अचनि था, इलेक्शन खटनि था, पोइ उन सां जेके भरिसां कुझु ॻोठ आहिनि त उहे उन्हनि ते हावी थी वञनि था। हाणे फ़ैसिला थियनि था ऐं जॾहिं वरी इलेक्शन जो मामिलो अचे थो, हार खट जो मामिलो थिए थो त जड़ शुरूआत उहा हितां थिए पई, पंहिंजो बने तां ॿारे तां पाणीअ तां ऐं प्लस जेके भाई तव्हांखे ॿुधायमि त जेके कचे जी ज़मीन आहे न, उहा कचे जी ज़मीन उत्तर सिंध जी सम्झो त सोन हिकिड़ो इंच तोले सोन जे बराबरि आहे, पर हज़ारनि जी तइदाद में सिर्फ़ु सोन पियो आहे। असुल जेका जड़ उहा इहा ई आहे, पर सिर्फ़ु ईअं न आहे त उहो सिर्फ़ु ज़मीन जे करे जहिड़ो न, पर असुल मां इहो तव्हांखे ॿुधायां त सिर्फ़ु असां वटि पॉलिटिकल सियासी इलेक्शन हार जीत खां पोइ अहिड़े क़िस्म जा मामला अचनि था। ऐं बिल्कुलु तव्हां सही रशीद साहब, कुझु माण्हू जेके आहिनि उहे पॉलिटिकल न आहिनि। जीअं हिन वक़्तु बि असां हिकिड़े मेन इशू खे आवाज़ टीवी ते बि हाईलाइट कयोसीं, समूरी सिंध में उहो इशू हले पियो जेको कारोकारी ॾिनो वियो, जंहिं न्याणीअ खे क़तल कयो वियो पर हिकिड़ो मर्द बची वियो ऐं उनखे लिकायो वियो, पंहिंजी धुर वारनि उनखे लिकाए छॾियो। जंहिं फतवा जारी कई उहो कंहिं बि पार्टी सां कनेक्ट न आहे ऐं उनखे वरी पोइ पुलिस बि गिरफ़्तार कयो, जॾहिं इहा समूरी न्यूज़ हाईलाइट थी त हिन कार्यकारीअ जी फतवा जारी कई आहे। अहिड़ा माण्हू खोड़ सारा मिलनि था असांखे सोसाइटी में। हा बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायमि त कार्यकारी वारी कुझु रस्म हुजे या अगवा हुजे या क़तल हुजे त फिरी गिरी ॻाल्हि पाण उते ई कयूं था जॾहिं उन्हनि ते अहिड़े क़िस्म खां पोइ एफआईआर बि थियनि थियूं। इहे न आहे त अदालत या कानून उहो सुतल आहे, ईअं बि न आहे, पर कानून फर्ज़ी तौर उहो वॾेरनि जे मातहत आहे, उन्हनि ते एफआईआर बि थियनि थियूं। ईअं पियो इहे जेके कुझु रस्म हलनि थियूं ऐं उन्हनि ते केस दाख़िल थियनि था, उहे जेके रूपोश करार ॾिना वञनि था उहे ॾोहारी खुले आम उहे शहरनि में बाज़ारी मर्कज़ुनि में ख़रीद फ़रोख़्त में कनि पिया, पर उन्हनि खे पुलिस हितां जी इंतिज़ामिया हथ विझण ताईं बि हू गवारा न कंदी आहे। जॾहिं अहिड़े क़िस्म जो कानून अॻियां अचे त पोइ अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला बि उहे ईअं ई मरजनि था, उनमें को बि ख़ौफ़ न आहे। पोइ ही मन घड़त कारोकारी हुजे या अहिड़े क़िस्म जा ॿिया मामला हुजनि, हू थियनि पिया जेके थींदा रहनि पिया। बिल्कुलु ठीकु आहे रशीद जावड़ो साहब, बिल्कुलु असां इहो डिस्कस ही करे रहिया हुआसीं। ॾिसो सभा जेका ॻाल्हि असांजे रिपोर्टर बि ॿुधाई रशीद जावड़ो साहब, यानी जेको ज़मीन जा जेके तनाज़ात आहिनि, यानी तव्हां असां पंहिंजे ऑडियंस खे ॿुधायोसीं त जतोई महर क़बाइल बि अॼु खां पहिरियां 1 एकड़ जी ज़मीन ते सिर्फ़ु शुरू थियो ऐं 1 एकड़ जी ज़मीन सां हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त जेके कचा जी ज़मीन आहे यकीनन असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रहिया आहियूं रशीद जावड़ो साहब जे वसातत सां त हे बुनियादी तौर ते जी जी अवां ॿुधायो। रशीद साहब, जॾहिं अदालतूं बि सुजाग आहिनि, तव्हां चयो कानून बि सुजाग आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे फतवा जारी कंदड़नि खे गिरफ़्तार बि कयो वञे थो, असांजी सिंध कॾहिं सुजाग थींदी? असांजे नौजवान खे उहा सुजागी कॾहिं मिलंदी या उहा आज़ादी कॾहिं मिलंदी जॾहिं हू आज़ाद थी करे पंहिंजी तालीम हासिल करण लाइ, असांजूं न्याणियूं पंहिंजी तालीम हासिल करण लाइ बेख़ौफ़ थी घरां निकिरंदियूं? ॾिसो, हिन वक़्तु जेका सरेंडर पॉलिसी थी आहे त हुकूमत सिंध सरकार संजीदा नज़र अचे पई, पर जेकॾहिं सच जेकॾहिं ही सरेंडर पॉलिसी जेके ॾोहारनि खे आम माफ़ी या उन्हनि खे कानून जे हवाले कयो वञे पियो, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि पियूं, जेकॾहिं सच अगरि सिंध हुकूमत वाक़ई संजीदा आहे त पोइ मां सम्झां थो त सिंध हिकु नओं रोशन, नओं ख्वाब, नओं ख़्यालु खणी हिकु भेरो ॿीहर ईंदी। बाक़ी माज़ीअ जीअं जरगा थींदा आया आहिनि, अगरि वरी हिकु दफ़ो ॿीहर उहो ईअं थियो त मां सम्झां थो त उत्तर सिंध में ही जेका बाहि भड़के पई, उहो ज़मीनी तकरार हुजे, कारोकारी जा मामला हुजनि, इहे रुकिजी कोन सघंदा। फिरी गिरी ॻाल्हि सिंध हुकूमत ते अचे पई त सिंध हुकूमत ॾिसूं त अॼु केतिरा संजीदा आहे। हाणे
मां तव्हांखे ॿुधायां त जतोई महर तकरार जेको उन जो जरगो थियणु वञे पियो, अञा हुनजी फतवा जारी कोन थी आहे ऐं ख़ुदि सरदार जेके आहिनि उहे एतिरा ख़ौफ़ज़दा आहिनि त फतवा कीअं जारी कजे ऐं कॾहिं कजे। हाणे इन जे लाइ हू सर्किट हाउस में एतिरी जेका उहा पुलिस जी नफ़री, जंहिंमें लाड़काणो, शिकारपुर, सखर जी वॾी नफ़री आहे, त उन खां पोइ बि हितां जी जेके उहे चूंडियल नुमाइंदा MNAs MPAs जेके धुरियूं आहिनि, पर हू फ़ैसिले ॾियण खां अॼु बि ख़ौफ़ज़दा आहिनि। हुननि हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि में अमीननि जेके आहिनि, सरदार अलीगोर ख़ान महर, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, मीर आफ़िज़ हुसैन जतोई, शहरयार ख़ान महर, इन्हनि सिंध हुकूमत सां राब्तो कयो आहे त फतवा असीं जीअं जारी कयूं त धुरियुनि खे SOP तहत जेको अमल करायो वञे। ऐं हाणे इहो बि रशीद जावड़ो साहब, एतिरो ख़ौफ़ सरदारनि खे छो आहे? छा उन्हनि खे लॻे थो त जेको फतवा ॿुधायो वेंदो उहो धुरियुनि खे क़बूल न पवंदो? मुबशर साहब, मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि करे वियुमि त जेको खून खून में पाड़ण, हाणे धुरियूं जेके अॼु पहुतल आहिनि सखर में, त उहे सभु धुरियूं पहुतल आहिनि जेके बेगुनाह माण्हुनि जा जेके माण्हू जेके आहिनि उहे मरी विया आहिनि, जेके बेगुनाह आहिनि, जिन खे खून खून में पाड़ियो वियो आहे, जिन जा नुक़सान थिया आहिनि। अगरि उन्हनि खे उहो पंहिंजो जेको फ़ैसिले जी करण खां पोइ जेको उहे बेनिफिशरीज़ आहिनि या उहा जेका सज़ा उन्हनि खे मिलणु घुरिजे उहा न मिली, त लाज़मी कुझु धुरियूं जेके सरदार आहिनि त लाज़मी न आहे कुझु पाड़ा जेके आहिनि सभु उन्हनि खे मञीदा हुजनि। ठीकु आहे रशीद जावड़ो साहब, अवां असांखे टाइम ॾिनो दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। असीं थोराइता आहियूं। यकीनन नाज़रीन, अवांखे असीं सॼी सूरत हाल ॿुधाए रहिया हुयासीं ऐं रशीद जावड़ो साहब बि पंहिंजो तजुर्बो अवां सां शेयर करे रहिया तीअं करंट सूरत हाल छा आहे। यकीनन सिंध हींअर नई सुबुह ॾिसण थी चाहे, सिंध जेका आहे उहा नओं शहूर ॾिसण थी चाहे, त इन सूरत हाल में सॼी ज़िमेदारी असांजे इदारनि जे मथां अची थी बीहे, असांजो इन्हनि सियासी माण्हुनि जे मथां अची करे बीहे थी, जिन खे असां पंहिंजा वोट ॾेई करे मुंतख़िब कयूं था ऐं उहे असेंबलियुनि में पहुचायूं था, छो जो उहे असांजा नुमाइंदा आहिनि। त असीं यकीनन उन्हनि ताईं बि पंहिंजी आवाज़ TV पारां पहुचाईंदासीं त इन्हनि तमामु शयुनि खे बहितर तरीक़े सां मैनेज करे SOPs जा तरीक़ेकार तय कया वञनि ऐं जेकॾहिं का अहिड़ी फतवा ॿुधाई वञे त उनजे मथां अमल दरामद जे लाइ कानून खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, अदालतनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। नाज़रीन, असीं हिन टॉपिक ते मज़ीद कंटिन्यू रहंदासीं, लेकिन हिते टाइम थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असांजी चांहि बि थधी थी वई आहे, जेसिताईं असां गरम चांहि पी वठूं था हिकु नंढी ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। नाज़रीन, ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, टॉपिक्स खोड़ सारा आहिनि, पर हिन वक़्तु असीं जे टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहे आहिनि स्किल्स। तालीम सां गॾोगॾु स्किल्स जी अॼुकल्ह केतिरी ज़रूरत आहे? ज़रूरत त आहे, पर कहिड़े स्किल्स जी इहो बि ॼाणणो ज़रूरी आहे। असांजी यूथ हमेशह ॾिठो वियो आहे त प्रेशर में अची वेंदी आहे, यानी कि पहिरीं पढ़ाई जो प्रेशर, ख़ानदानी प्रेशर। पहिरीं असीं उनखे डिस्कस कंदासीं त ख़ानदानी प्रेशर छा हूंदो आहे, त असीं डॉक्टर आहियूं त तव्हांखे बि डॉक्टर ई थियणो आहे, ॿियो असीं इंजीनियर आहियूं त तव्हांखे बि इंजीनियर ई थियणो आहे, ऐं टियों प्रेशर, मेन प्रेशर जंहिंखे चइजे थो, उहो आहे सरकारी नौकिरी वारो प्रेशर। त तव्हांखे एनी हाउ सरकारी नौकिरी वठणी आहे, कीअं बि करे वठणी आहे, पर हुकूमत हर कंहिंखे त फैसिलिटेट नथी करे सघे। आवाम वधी वई आहे, शऊर वधी वियो आहे ऐं खोड़ सारियूं जॉब्स त क्रिएट थियनि पियूं, पर गवर्नमेंट लेवल ते जेतिरियूं जॉब हुजणु खपनि उहे असां वटि न आहिनि, ऐं आहिनि बि त असां वटि यूथ घणी आहे, असां वटि जेके माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि जे हिसाब सां, उन्हनि जी पढ़ाई जे हिसाब सां उहा जॉब उन्हनि खे न मिले त पोइ फ़ाइदो छा? महिनत हिकिड़ी कयूं, जॉब असीं ॿी का वठूं, त इन पढ़ाई जो, इन डिग्री जो फ़ाइदो न आहे। अॼुकल्ह दौर आहे स्किल्स जो।
जेतिरियूं तव्हां में क्वालिटीज़ आहिनि, जेतिरी तव्हां में एबिलिटी आहे, जेतिरियूं तव्हां स्टडी कयो था, उहा जॉब मिलणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इहा जॉब जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हुजे, अॼुकल्ह इंसान पाण ॻोल्हे वठनि था। मुबशिर बिल्कुलु इहा ई आहे नाज़रीन। यकीनन अॼु जो मौज़ू असां स्किल्स इन करे पिक कयो तव्हां सां डिस्कस करण जे लाइ, असां सम्झूं पिया सिंध जा खोड़ सारा नौजवान जेके आहिनि उहे अञा ताईं स्किल्स ॾांहुं यानी महारतनि ॾांहुं यानी का हथरादू का शइ सिखण ॾांहुं अञा ताईं न पिया वधी सघनि अॻिते, या हुननि खे को प्रॉब्लम फेस करणी थी पवनि। त असीं कोशिशि कई त इहो डिस्कस अव्हां सां करे अव्हां ते इहा डिस्कस कयूं त तव्हां कहिड़े तरीक़े सां इहे स्किल्स इहे महारतूं सिखी था सघो। ॾिसो ही ज़मानो तब्दील थो थिए, जिदत अचे पई, टेक्नोलॉजी अचे पई, ऐं हींअर दौरु जेको आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वियो आहे। यानी जेकॾहिं असां पुराणे ज़माने जी ॻाल्हि कयूं, माज़ी जी ॻाल्हि कयूं त ॾिसो जॾहिं मोबाइल फ़ोन लॉन्च थिया त हे स्मार्ट फ़ोन न हुया, ओॾी महिल सिर्फ़ु कीपैड वारो मोबाइल हो ऐं असां सिर्फ़ु उहो मोबाइल यूज़ कंदा हुआसीं कॉल जे लाइ, मैसेजिस जे लाइ, ऐं बसि उन खां पोइ दैट्स इट। हल्की फुल्की का गेम वग़ैरह खेॾी छॾी नोकिया जी फ़ोन ते, उहो नांग वारी जेका अक्सर असां माज़ी में खेॾंदा हुआसीं। ख़ैर उन खां पोइ ज़मानो तब्दील थियो, उहे कीपैड वारा मोबाइल ख़तमु थी विया ऐं पोइ उन्हनि जी जॻह स्मार्ट फ़ोन अची विया। स्मार्ट फ़ोन जॾहिं आयो, जॾहिं इंटरनेट जो वधीक जेको आहे वाध थी वई ऐं टेक्नोलॉजी तरक़ी करे वई त इहा ई शयूं चेंज थी वयूं ऐं ज़मानो उहो ई ज़िंदा रहंदो आहे, इंसानु उहो ई ज़िंदा रहंदो आहे जेको वक़्त सां गॾु पंहिंजे पाण खे मटाए, जेको वक़्त सां गॾु पंहिंजे पाण खे तब्दील करे। हींअर जेकॾहिं स्किल्स जी भरमार लॻी पई आहे, धूम अची पई आहे, हर माण्हू कोशिशि कंदो आहे त उहो मैट्रिक इंटर करे कंहिं स्किल्स ॾांहुं वञे ऐं इहा टॉपिक हिन वक़्तु इन लाइ बि ज़रूरी आहे छो जो खोड़ सारा असांजा सिंध जा नौजवान, असांजा ॿार पूरे पाकिस्तान में जेके मैट्रिक इंटर जा एग्ज़ाम ॾेई रहिया आहिनि, जॾहिं इंटर जा एग्ज़ाम्स ख़तमु थी वेंदा त उन खां पोइ छा थींदो, व्हाट्स नेक्स्ट। तव्हांखे यूनिवर्सिटी में एडमिशन जेकॾहिं वठिणो आहे त तव्हांखे 4-6 महीना इंतज़ारु करिणो पवंदो, जॾहिं की यूनिवर्सिटी जो दाख़िला ओपन थिए, तव्हां अप्लाई कयो, टेस्ट वग़ैरह ॾियो, हुनजो रिज़ल्ट अचे पोइ दाख़िला थिए। लेकिन इन दौरान तव्हां पंहिंजे टाइम खे क्वालिटी टाइम करे था सघो। उहो इन ई तरीक़े सां करे था सघो त तव्हां स्किल्स सिखो, कंप्यूटर स्किल्स तव्हां सिखी था सघो, ऐं फ्रीलांसिंग जो कमु करे था सघो, ऑनलाइन वर्किंग करे था सघो, ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कोर्स करे था सघो, जेके शयूं तव्हांखे अचण वारे वक़्त में इलाही ज़्यादा कमु ईंदियूं। हीअं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, हर इंसानु उन तरफ़ भॼी रहियो आहे ऐं अचण वारो वक़्तु रुकणो न आहे, हे वधीक फास्ट थियणो आहे, हिनखे वधीक जेको आहे तब्दील थियणो आहे। त हींअर ई जेकॾहिं तव्हांखे इहे स्किल्स वग़ैरह अची वेंदियूं, उन सां गॾोगॾु तव्हांखे ई फ़ाइदो थींदो ऐं सिर्फ़ु इन्हनि हथरादू स्किल्स खां अलावा तव्हां ॿिया स्किल्स बि सिखी था सघो। खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि जेके ॻाल्हाइण खां लवाईंदा आहिनि, जिन खे ॻाल्हि ॿोल करणु न ईंदी आहे। तव्हां कम्युनिकेशन स्किल्स सिखी था सघो, सभिनी खां वॾो पावरफुल स्किल्स जेको आहे उहो कम्युनिकेशन स्किल्स आहे। यानी कि तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि, तव्हांखे पंहिंजो इख़्तिलाफ़, तव्हांखे पंहिंजी दलील पहुचाइणु अचणु घुरिजे, तरीक़ो अचणु घुरिजे, गुफ़्तगू जो तरीक़ो तव्हांखे अचणु घुरिजे। उन खां पोइ टीम वर्क जो बि हिकिड़ो स्किल्स आहे त तव्हां जिथे कमु था कयो पंहिंजी वर्किंग टीम सां गॾु, उहो तव्हां कीअं मैनेज था कयो, ऐं टाइम मैनेजमेंट बि हिकिड़ो स्किल्स आहे। त इन तरीक़े सां इहे तव्हां खोड़ सारा स्किल्स सिखी करे सेखारे बि सघो था। अॼु जो ज़मानो तव्हां ॾिसो, हाणे त मोटिवेशनल स्पीकर जो दौरु आहे, जन माण्हुनि खे स्किल्स इहे ईंदा हुया टीम वर्क जा, टाइम मैनेजमेंट जा, कम्युनिकेशन जा। हींअर उहे तव्हां ॾिसो वॾनि वॾनि होटलनि में, यूनिवर्सिटीज़ में अवां स्टूडेंट्स खे ई लेक्चर्स ॾींदा आहिनि। यकीनन उहे फ्री त न ॾींदा आहिनि, इन्हनि शयुनि जा उहे पैसा वठंदा आहिनि। त जॾहिं उहे कमाए था सघनि त तव्हां छो नथा कमाए सघो, यकीनन तव्हांखे बि इन तरफ़ अचिणो घुरिजे। सही था चओ मुबशिर, ऐं तव्हां खोड़ सारियूं शयूं हाईलाइट कयूं इन में तव्हां इंटरनेशनल रिलेशनशिप खे बि पढ़ी था सघो, जेकी वक़्त जी ज़रूरत आहे। AI में बि खोड़ सारियूं लैंग्वेजिस आहिनि, खोड़ सारियूं नयूं शयूं आहिनि, कोर्सिस आहिनि। AI मख़सूस सिर्फ़ु हिकिड़ी आर्टिफिशियल इंटेलिजेंस न आहे, बल्कि इन में खोड़ सारा कोर्सिस आहिनि। असां वटि एल्गोरिथम जी लैंग्वेज सिखी सघूं था। इन सां गॾोगॾु असां वटि टेक्निकली यूनिवर्सिटीज़ बि मौजूदु आहिनि जेके नंढा नंढा शॉर्ट कोर्सिस बि कराइनि थियूं, ऐं इन में हुकूमत जो वॾो सहकार आहे। सिंध गवर्नमेंट पाकिस्तान लेवल ते सेखारे पई
ऐं ॿारनि खे यूथ खे जेको आहे त फैसिलिटेट करे पई त जीअं हू हुनरमंद थिए, हुनरमंद पाकिस्तान, हुनरमंद सिंध थिए, त जीअं हर इंसान में, हर नौजवान में शऊर हुजे ऐं हू पढ़ी लिखी करे पंहिंजो कमाए सघनि। अॼुकल्ह हर कोई जॉब ते डिपेंड नथो करे ऐं जॉब क्रिएट थियणु तमामु मुश्किल त आहिनि, पर हिन वक़्तु ॾिठो वञे त इंटरनेशनली लेवल ते जॉब क्रिएट थियनि पियूं, पर डिपेंड ऑन योर सेल्फ त तव्हां छा पिया कयो ऐं कीअं पिया कयो। उन्हनि जी जॉब क्रिएट त थियनि पियूं, पर उन्हनि जी ॻोल्हा कीअं पिया कयो। वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे ॻोल्हा करणी आहे। पाकिस्तान में अगरि तव्हां वटि जॉब न आहे, पाकिस्तान में अगरि तव्हांखे का जॉब सम्झ में नथी अचे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां वटि नेट आहे, ऑनलाइन तव्हां किथे बि अप्लाई करे सघो था। गूगल ते खोड़ सारियूं जॉब्स आहिनि, एड्स जॉब्स आहिनि, ऐं इन खां अलावा तव्हां एनिमेशन जो कमु करे सघो था। इन खां अलावा तव्हां खोड़ सारियूं जेके ॿियूं शयूं आहिनि, वेबसाइट ठाहिण जो कमु आहे, जेके हमेशह असांखे फॉरेन कंट्रीज़ वारा चवंदा आहिनि त असांखे हिकिड़ी सुठी वेब डिज़ाइनिंग करे ॾियो त असीं तव्हांखे पैसा ॾींदासीं। इन कम में असांजी यूथ अॼुकल्ह वधीक आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। यकीनन इन हवाले सां सिंध हुकूमत जो बि इलाही बहितरीन इनिशिएटिव आहे, उहो चाहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुजे, बेनज़ीर यूथ प्रोग्राम हुजे, जंहिंजे ज़रिए बाक़ाइदा स्टूडेंट्स खे जेको आहे टेक्निकल कोर्स सेखारिया था वञनि, ग्राफिक्स जा कोर्स सेखारिया था वञनि, ऐं उहे छाजे लाइ सेखारिया था वञनि, इन जे लाइ त असांजे सिंध जो नौजवान जेको आहे उहो बाशऊर थिए ऐं उहो ख़ुदि कफ़ील थिए, यानी कि उहो पाण कमाइणु सिखे, पंहिंजो कमु पाण करणु सिखे। ऐं भरपूर तरीक़े सां सिंध हुकूमत जी अम्ब्रेला जे हेठि बेनज़ीर यूथ प्रोग्राम हले पियो, ऐं उन में असां ॾिठोसीं हज़ारे लखे माण्हू पास आउट थी करे हींअर मुख़्तलिफ़ फील्ड्स में पंहिंजो जेको आहे उहो लोहो मनराए रहिया आहिनि। ऐं अहिड़ा माण्हू खोड़ आहिनि जंहिंखे इन खां पहिरियां एडमिशन किथे न पियो मिले, को कोर्स सिखी न पिया सघनि, छो जो इन खां पहिरियां जेके प्राइवेट इंस्टीट्यूट्स हुया हिकिड़े तरीक़े सां उन जी माफ़िया क़ाइमु थियल हुई। इहे स्किल्स बि सेखारनि त पिया, लेकिन इलाही ज़्यादा फीसिस वठी करे, ऐं उहो सेखारण जो मयार जेको आहे उहो बिल्कुलु लो हूंदो हुयो। त इन करे सिंध हुकूमत इहो इनिशिएट खयों त इन्हनि माफ़ियाज़ खे ख़तमु करे छो न असां इहे सभु शयूं पंहिंजे तरीक़े सां प्लान कयूं या हुकूमत जे अंडर सुपरविज़न इहे तमामु शयूं स्टूडेंट्स खे सेखारजनि। ऐं असां ॾिठोसीं वेब डिज़ाइनिंग जो कोर्स हुजे, फोटोग्राफी जो कोर्स हुजे, वीडियो एडिटिंग जो कोर्स हुजे, मुख़्तलिफ़ एनिमेशन्स ठाहिण जो कोर्स हुजे, 3D वारो निज़ाम हुजे, ग्राफिक जो कोर्स हुजे, ऐं इन खां अलावा खोड़ सारा अहिड़ा शयूं, बल्कि वोकेशनल ट्रेनिंग बि बेनज़ीर यूथ प्रोग्राम जे अंदरि ऐड कई वई। ऐं बाक़ाइदा मतिलबु शॉर्ट इंजीनियर जंहिंखे चइबो आहे, मशीनूं वग़ैरह ठाहिण थी वियो, मैकेनिकल कोर्सिस वग़ैरह थी विया, सिविल कोर्सिस वग़ैरह थी विया। असां पंहिंजनि वेझनि दोस्तनि माइटनि खे ॾिठोसीं, उन्हनि इहे कोर्स करे अॼु उहे डिफरेंट फील्ड्स में कमु करे रहिया आहिनि। छो जो ॾिसो अचण वारो जेको ज़मानो आहे नाज़रीन, जीअं असां नौकिरियुनि जी ॻाल्हि था कयूं, जेकॾहिं अमी इहो पिया सोचो त तव्हीं पंहिंजी इंटर मुकमल करे या यूनिवर्सिटी मुकमल करे सिर्फ़ु 9 to 5 जॉब करणु था चाहियो, त ज़िंदगी इन मरहले ते फिनिश नथी थिए। ज़िंदगी इलाही ज़्यादा मुश्किल आहे। अव्हांखे अचण वारे वक़्त में इलाही ज़्यादा मुश्किलात फेस करणी पवंदियूं आहिनि। त इन करे तव्हांखे कोशिशि इहा करणी घुरिजे त जेकॾहिं तव्हांजी इहा थिंकिंग हले थी पई त मूंखे पंहिंजी लाइफ 9 to 5 वारी जॉब करणी आहे, या मां यूनिवर्सिटी मां पास आउट करे इंटर कंप्लीट करे मां कंहिं फैक्ट्री में लॻी वेंदमि, कंहिं कंपनी में लॻी वेंदमि, उहे लाइफ इलाही ज़्यादा हैक्टिक हूंदियूं आहिनि। हिते मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे, हिकिड़ो सोशल मीडिया ते बि इहो सभा वाक़ियो हलियो। हिकिड़ो साथी दोस्त हो, उहो हिकु कॉल सेंटर में जॉब कंदो हुयो। हाणे हुन कॉल सेंटर जो तरीक़ेकार इहो हूंदो, जॾहिं तव्हां उन ऑफिस में अची वियो त तव्हां पंहिंजो मोबाइल फ़ोन जेको आहे उहो उन्हनि खे जमा कराए छॾींदो, ऐं जेसि ताईं तव्हांजी 8 कलाक जेका शिफ्ट आहे तव्हां उन मोबाइल खे हथ बि नथा लॻाए सघो। उन माण्हू जो जीअं ई उहो जॉब जे लाइ इन थियो, उन पंहिंजो मोबाइल जमा करायो, ऐं सडन कुझु मिनट्स खां पोइ हुनजे घर में हिकिड़ी कैजुअलिटी थी वई, इंसिडेंट थी, हुनजी वालदा जो इंतकाल थी वियो। उन खां पोइ उनकी पूरी फैमिली कॉल्स कंदी रही सिर्फ़ु इहो ॿुधाइण जे लाइ, लेकिन 8 कलाकनि ताईं सॼो हुन वटि मोबाइल न हो। उहो हिन बुरी ख़बर खां जेको आहे उहो लाइलम रहियो, ऐं जॾहिं हुनजी छुटी थी उनखे मोबाइल मिलियो, ऐं जीअं ई हुन मोबाइल ऑन कयो ऐं उनखे इहा बुरी ख़बर साम्हूं आई त इहो सोशल मीडिया ते इलाही ज़्यादा मसइलो हलियो त अहिड़ा इदारा छो आहिनि, मतिलबु अहिड़ो ज़ालमाना निज़ाम छो आहे त जेकॾहिं तव्हां किथे जॉब करण था वञो त इहे कहिड़ा असूल आहिनि, तव्हां पंहिंजो मोबाइल जमा करायो, तव्हां मोबाइल इस्तेमालु नथा करे सघो। त ॾिसो इहो इन वाक़िए खां असांखे हिकिड़ी सिख्या थी मिले, तरबियत थी मिले त असां मतिलबु जेकॾहिं पंहिंजो कमु कयूं आहे
या असां जेकॾहिं फ्रीलांसिंग जो कमु कयूं, फ्रीलांसिंग जो कमु तव्हां घर वेही करे था सघो। तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ो लैपटॉप हुजे, लैपटॉप न आहे, तव्हां वटि मोबाइल सेल फोन हे तव्हां वटि तव्हांखे लख रुपया कमाए ॾेई थो सघे महीने जा। ऐं हुनजो तरीक़ेकार इहो ई आहे, तव्हां कॉन्टेंट राइटिंग करे था सघो, तव्हां एडिटिंग करे था सघो, ऐं इहे सभु शयूं उहे आहिनि जेके एतिरी मुश्किलात में न आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे कोर्स सिखण जे लाइ तव्हांखे इदारे में नथा वञी सघो त तव्हां यूट्यूब हलायो। तव्हां यूट्यूब ते ऑनलाइन एतिरा कोर्सिस पिया आहिनि, उहे ॾिसी करे तव्हां सिखी था सघो। बाय द वे असां इहे ॻाल्हियूं कयूं था सभा, तव्हां ॿुधायो तव्हां को स्किल्स वग़ैरह जो सिलसिलो किथे सिखियो या यकीनन मूंखे ख़बर आहे तव्हांजी एडिटिंग त ॾाढी भली आहे, वीडियो एडिटिंग बि आहे। मूंखे एडिटिंग ईंदी आहे, ड्रामा ऐं गाना एडिटिंग करणु मूंखे ईंदा आहिनि, छो त मुंहिंजो शौक़ु हुयो। वाह वाह। ऐं इन चैलेंजिंग फेस खे मूं फेस कयो ऐं सिखियो, छो त जेको छोकिरनि जो कमु आहे, मां चयमि हू सिर्फ़ु छोकिरनि ताईं छो तव्हां महदूद रखियो आहे, छोकिरियूं बि एडिटिंग करे सघनि थियूं ऐं सुठियूं एडिटर्स थी सघनि थियूं, साबित थी सघनि थियूं। ऐं अॼु ताईं माशाल्लाह मुंहिंजो नालो आहे, छो त असां में स्किल्स आहिनि ऐं इहे स्किल्स कॾहिं न कॾहिं कमु अची सघनि था। तव्हां सुठियूं ॻाल्हियूं कयूं मुबशिर, ऐं बहितरीनु तव्हां ॿुधायो त असीं हिकिड़ी मोबाइल मां कीअं कमाए सघूं था। बहितरीनु तरीक़ा असां वटि आहिनि, आइडियाज़ असां वटि आहिनि, पर पहिरियों क़दम असीं उहा ई ॻाल्हि थी वई त असीं पहिरियों क़दम त खणूं त उन खां पोइ ई असां में बहितरी अचे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, सिंध में खोड़ सारा इदारा ठहियल आहिनि जंहिं मां तव्हांखे फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। बेनज़ीर यूथ प्रोग्राम आहे, नेपटेक आहे, सिंध टेक्निकल बोर्ड आहे, प्रोग्राम आहे, बिल्कुलु टेफ्टा आहे। इहे सभु इदारा तव्हांजे स्किल्स सेखारण जे लाइ ई हुकूमत तरफ़ां ठाहिया विया आहिनि, त ज़रूरु इन्हनि मां फ़ाइदो खणो। जेकॾहिं अव्हांखे का असांजी ॻाल्हि सुठी लॻी आहे त ज़रूरु हिनखे पिक करे पंहिंजी ज़िंदगी में आणे करे तब्दीली आणण जी कोशिशि कयो। ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदो रहंदो, असां वधीक ॿियनि उनवाननि जे मथां, मौज़ूअनि जे मथां असां ॻाल्हि कंदासीं, लेकिन हिते वठंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो बि हियर दिस मॉर्निंग विथ आवाज़ में मां मुबशिर हुसैन ई सभा आबड़ो अव्हांखे हिकु दफ़ो बि हियर भली कार चऊं था। हिन महिल असां मुख़्तलिफ़ उनवाननि जे मथां ॻाल्हाए रहिया हुयासीं त असां वटि कल्ह जी हिकिड़ी अपडेटेड ख़बर आहे। सभा अपडेटेड ख़बर इहा आहे त छोजो कराची शहर वॾो आहे, इन में रोज़मर्रा जी बुनियादनि ते वाक़ियात थींदा रहंदा आहिनि, स्नैप चेकिंग जा, स्ट्रीट क्राइम्स जा ऐं क़त्ल वारत जा मामलात बि थींदा रहंदा आहिनि। कल्ह असां वटि हिकिड़ी ख़बर आई त असांजो सिंध जो नाले वारो फ़नकार, असांजो अज़ीम फ़नकार, लेजेंडरी फ़नकार तुफ़ैल संजराणी साहब, उन्हनि खां गाॾी फुरिजी वई तारिक रोड ते। इहो इलाही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त असां हिन हवाले सां सभा तुफ़ैल संजराणी साहब जी सां बि ॻाल्हाईंदासीं। अव्हां ॿुधायो वाक़ियात वग़ैरह कीअं ॾिसो था पिया? इहा गाॾी हिननि जी चोरी थी आहे तारिक रोड, हिकिड़ो पोश एरिया, ऐं असीं नथा सम्झूं त इहा थियणु खपे। हा, छो त हर तरफ़ असां वटि हिन वक़्तु कैमरास लॻियूं पयूं आहिनि, सिक्योरिटी सिस्टम अपडेट थी वियो आहे। इन खां अलावा मां मुबशिर तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि त असांजूं बि जेके गाॾियूं आहिनि उहे वक़्तनि ब वक़्तनि भले बाइक्स हुजनि या कार हुजनि, मुंहिंजी फैमिलीज़ मां, मुंहिंजे ख़ानदान मां बि चोरी थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं अहिड़ा पोश एरिया जेके असीं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त क्लिफ्टन जहिड़ो इलाइक़ो, उतां बि अगरि असांजी गाॾी चोरी थिए, अगरि असांजी बाइक चोरी थिए त कीअं असीं कंहिंखे चऊं, किथे दाद फरियाद ॾियूं? ताज़ीन हिन वक़्तु असां सां बहितरीन सिंगर, सिंध जो नाले वारो फ़नकार तुफ़ैल संजराणी साहब जन मौजूद आहिनि, जिन खां पाण सां पुछंदासीं त तव्हांजी गाॾी किथां चोरी थी। तुफ़ैल संजराणी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी तुफ़ैल साहब, तव्हांजी गाॾी चोरी थी वई आहे, अफ़सोस थियो आहे, पर इन वाक़े जे हवाले सां तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदासीं। मां असल में कल सॼो ॾींहुं हो शूट ते जी, मुंहिंजे ॿिनि कलामनि जी शूट हुई मुख़्तलिफ़ जॻहनि ते। कोरंगी वरी असां जॾहिं 7 बजे पहुतासीं हिते तारिक रोड, हिते काशीस वारनि जो ब्यूटी पार्लर आहे जी, उनजे बराबर में हबीब बैंक आहे, अल हबीब बैंक, उनजे पासे में असां पार्किंग में गाॾी बीहारी, असांजी गाॾी लॻे 50 गाॾियूं ॿियूं बीठियूं हुयूं रोड जे हुन पासे हिन पासे, रौनक लॻी पई।
असां उतां मथां काशिश वारनि असांखे चयो त कलाक जी शूट हले पई, शूट ख़तम थिए त पोइ तव्हां शूट कजो। असां उतां निकिरी करे साम्हूं रोड क्रॉस करे ज़ाहिद नियारी वटि वियासीं। सही। मानी खाई मोटियासीं 20 खां 25 मिंट चयो त गाॾी कोन्हे। असां परेशान थियासीं त मतिलबु ट्रैफिक वारा खणी विया हुजनि। वरी ट्रैफिक वारनि ॾे वियासीं, उन्हनि चयो त असां न खई आहे। पोइ वरी हिते पहुतासीं, पोइ 15 खे कईसीं कॉल। पोइ 15 वारा हिते पहुता, उन्हनि हिकिड़ो दुकानु हुयो बंदि थियो पियो, हुनजी CCTV ॾिठूं त हिकिड़ो माण्हू मुंहिंजी गाॾी जी गाॾी पंहिंजे चाबी सां गाॾी खोले करे ऐं गाॾी खे बसि करे गाॾी सिधो अला वारी चौरंगी जेका आहे तारे को इन पासे ॾे खणी वियो। मूंखे ॻाल्हि सम्झ में इहा नथी अचे, एॾो पोश एरियो, रौनक वारी जॻह, ऐं उतां आसानी गाॾी चोरी कीअं थी सघे। ऐं असीं कलाकार सॼी ज़िंदगी इन ॻाल्हि जी कोशिश कई आहे, पंहिंजा दुख पुठियां रखी करे माण्हुनि खे ख़ुशियूं वठियूं था। बिल्कुलु। असां 25 साल जी महिनत करे हिकिड़ी नंढड़ी गाॾी ठाही आहे जेका मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी बि आहे। जी। मां इन तरी करे सॼे पाकिस्तान में वेंदो आहियां, बच्चनि जी रोज़ी कंदा आहिनि। उहा बि असां खां आसानी करे असांजी 30 सालनि जी महिनत आसानी तरीक़े सां ईअं खणी वञे कोई, त इहा बिल्कुलु नाजाइज़ी आहे। अब बिल्कुल ये जी 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 तुफैल संजानी साहब, बिल्कुल इलाही ज़्यादती आहे कराची में। कराची जहिड़ो शहर हुजे, वरी कराची शहर जे अंदरि अहिड़ो पोश एरिया तारिक रोड, यानी जिते 24 आवर्स कंप्लीटली तौर पे गहमा गहमी कंटिन्यू आहे। माण्हू आहिनि, CCTV कैमरास लॻियल आहिनि, ऐं उनजे बावजूद बि इन जो मतिलबु इहो ई आहे त किथे न किथे कानून जी कमज़ोरी आहे। इदारनि खे होश जा नाखुन वठणु घुरिजनि, ऐं यकीनन असांखे जी 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 जगह भी ॾेखारे वठो, कॉलर आहे, ही अल हबीब आहे, ही जिते ही वाइट गाॾी बीठी आहे, इन जगह ते हाणे ही रौनक वारी जगह आहे सॼी। हाणे हितां गाॾी 7 बजे चोरी थियण, 7:30 बजे चोरी थियण, सम्झ में नथी अचे ॻाल्हि। उनखां पोइ तव्हां कंप्लेन कई, पुलिस जो छा चवण आहे जॾहिं CCTV फुटेजेस बि साम्हूं अची विया आहिनि? पुलिस हिन वक़्तु कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे तुफैल साहब? हींअर CCTV जेका आहे, जंहिं मां ही बीठो आहियां, अल हबीब बैंक आहे जंहिंजे साम्हूं कैमरा लॻल आहिनि जी। ओॾे अंदरि टीम वेल आहे पुलिस जी CCTV रिकवर करण जे लाइ। उहे साम्हूं वेल आहिनि अंदरि, ऐं मां ॿाहिरि बीठो आहियां, चाहे उहो गुफ़ा ते हिन वक़्तु। पोइ ॿिया हाणे उहा CCTV तां कवर थींदी। उन खां पोइ गाॾी जेका आहे हितां खॼी आहे गाॾी, ओ ही रोड आहे, ही तारिक रोड, अला वारी चौरंगी ते वञे थो रस्तो। इन पासे ते मुंहिंजी गाॾी वई आहे। राति जो गाॾी DIG साहब खे साईं पीनू शाह साहब ॻाल्हायो, उन्हनि कराई। उन्हनि जे हिकिड़े CCTV में पंजाब चौरंगी खां मुंहिंजी गाॾी गुज़रे पई। सही। तव्हांजी गाॾी त इलाही फेमस आहे तुफैल साहब, असीं जिते बि ॾिसंदा आहियूं तव्हांजी गाॾी सम्झी वेंदा आहियूं त इहो शहबाज़ लिखियल इहा तुफैल साहब जी गाॾी आहे। ऐं छा ॿियनि खे ख़बर न हूंदी, तव्हां छा पिया सम्झो त इहा का दुश्मनी कई वई आहे तव्हां सां, या इहो ॿियो कोई वाक़ियो थी सघे थो? चोर आहिनि, कार लिफ्टर आहिनि, उन्हनि जी असां छा हूंदी? उन्हनि माण्हुनि खे या त ख़बर कोन थी पए न त असीं जेका गाॾी खणूं पिया या कंहिंजो एॾो वॾो नुक़सानु करियूं था, त उन माण्हू जी केतिरी महिनतूं हूंदियूं इन शइ ते। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन तव्हांजे साईं साईं जी जी मां तव्हांजे तवसुल सां CM सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध ऐं वज़ीर दाख़िला खे रिक्वेस्ट कयां थो त बराए महिरबानी इन जो नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में आउं प्रेस क्लब ते वेंदुसि बुख हड़ताल ते। सही। मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी आहे, मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी आहे, मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी आहे। 35 साल जी महिनत खां पोइ हिकिड़ी नंढी गाॾी ठाही आहे। बिल्कुल बिल्कुल तुफैल संजानी साहब, असीं तव्हांजी आवाज़ में आवाज़ मिलाईंदासीं। बिल्कुल असीं तव्हांजी आवाज़ में आवाज़ मिलाईंदासीं, ऐं असीं पंहिंजे पारां बि इहा अपील कंदासीं पंहिंजनि इदारनि खे, ख़ुसूसी तौर ते DIG पीर मोहम्मद शाह साहब खे, त हिन वाक़े जो फिलपोर नोटिस वरितो वञे ऐं इन हवाले सां जेके ज़रूरी इक़दामात आहिनि उहे खयां वञनि। ॾिसो, इहे असांजा सिंध जा लेजेंडरी फनकार आहिनि, हे नाले वारा फनकार आहिनि, जन पंहिंजी ज़िंदगीअ जा 35 साल इंडस्ट्री खे ॾिना ऐं इंडस्ट्री खे ॾेई करे आवाम खे महज़ूज़ कयो। यानी अॼु बि असांजे घरनि में, असांजे शादीअ जे फंक्शननि में अगरि को कलाम गाना हलंदा आहिनि त उहे साईं तुफैल संजरानी साहब जा हलंदा आहिनि। ऐं जॾहिं हिकिड़ो फनकार माण्हूअ सां इहा ज़्यादती थिए या उन सां शहर जे अंदरि इहे चोरी डकैती जूं वारदातूं थियनि,
त यकीनन इहो अफ़सोसनाक मरहलो आहे ऐं इहे फ़नकार उहे फ़नकार आहिनि जेके पंहिंजा ॾुख विसारे करे असांजे चेहरे ते ख़ुशियूं आणींदा आहिनि ऐं हींअर बि तुफ़ैल साहब ॿुधाइनि पिया त उन शूट ते हुया ऐं 2 कलाम असांजे लाइ यानी आवाम जे लाइ 2 कलाम तयारु करण लाइ आया हुया ऐं इहे अफ़सोसनाक वाक़ियो आहे। जी तो साईं मां वरी तव्हांखे आवाज़ टीवी जे तवसुल सां रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजी न्यूज़ हलाई वञे, मुंहिंजी ख़बर खे ऐवाननि ताईं पुॼायो वञे, बाला अफ़सरान ताईं पुॼायो वञे ऐं मुंहिंजी गाॾी रिकवर कई वञे। ठीक है, तो फिर संजरानी साहब जो वाक़े जी एफआईआर वगैरह दर्ज थी चुकी है। मां पुलिस क्लब ते बुख हड़ताल ते वञी विया आहियां पंहिंजे बचनि जी रोज़ी चले। बिल्कुल, तो फिर संजरानी साहब तव्हां जी ॿुधायो त वाक़े जी एफआईआर बि दाख़िल थी आहे, पुलिस में हिन वक़्तु तव्हां सां गॾु मौजूद आहे, असांजे आवाज़ टीवी जो आवाज़ बि तव्हां सां हमेशह गॾु ई रहंदो ऐं उमेद कयूं था त तव्हांजी गाॾी जल्दी रिकवर थी वेंदी। छा सम्झो पिया जिते हिकिड़ो कलाकार, जिते हिकिड़ो आर्टिस्ट महफ़ूज़ न आहे त आम अवाम छा कराची में या सिंध में महफ़ूज़ आहे? बस हाणे तव्हांजे साम्हूं आहे जेको कुझु बि आहे, मूं तव्हांखे ॿुधायो आहे, एफआईआर कराई आहे, सोशल मीडिया ते दोस्तनि खे चयो आहे, बाला अफ़सरान ते वीडियोज़ मोकिलिया आहिनि, उन्हनि ताईं एफआईआर मोकिली आहे। ॾिसूं हा त एतिरी मोहबत थिए थी सिंध जे फ़नकारनि सां जी, तव्हांखे असांखे बार बार सफ़ीर चई 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 असांखे अहिड़ो फील था करे छॾनि जो असां महफ़ूज़ न आहियूं, असांजूं गाॾियूं महफ़ूज़ न आहिनि। असां ॾींहुं राति पंहिंजी स्ट्रगल महिनत करे पंहिंजी हिनजी गाॾी ठाही आहे जेका मुंहिंजे बचनि जी रोज़ी आहे। बिल्कुल ठीक है, तो फिर संजरानी साहब अवां जी मेहरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो ऐं असीं तव्हांजी आवाज़ में आवाज़ मिलाए करे इदारनि ताईं इहा आवाज़ पहुचाई आहे। असीं पूरी उम्मीद कयूं था इंशाअल्लाह इदारा फिलफोर हरकत में ईंदा ऐं असांजे सिंध जे फ़नकार खे अकेलो न छॾींदा। हे असांजे सिंध जी शान आहिनि, हिननि सिंध खे रिप्रेज़ेंट कंदे, सिंधी ज़बान खे रिप्रेज़ेंट कंदे सॼी दुनिया में सिंध जो नालो रोशन कयो आहे, सिंधी ज़बान जो नालो रोशन कयो आहे। त फिर संजानी साहब असीं तव्हांजे दुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं उम्मीद कयूं था त इंशाअल्लाह इलाही जल्द असां वटि सुठी ख़बर मौजूदु हूंदी ऐं उहा इहा ई हूंदी त तुफ़ैल संजानी साहब जी गाॾी वापसि रिकवर थी वई आहे। नाज़रीन, इन तरीक़े सां असां हाणे अॻिते वधंदासीं। मुबशर हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त असांजो आर्टिस्ट महफ़ूज़ न आहे, आम अवाम महफ़ूज़ न आहे, इदारनि खे अञा वधीक हरकत में अचणो पवंदो। जेके ही माफ़ियाज़ आहिनि ऐं असां वटि CCTV फुटेजिस मौजूदु आहिनि, ॾींहं ॾिठे जो बाइक्स चोरी थियनि पियूं, चाहे नंढो इलाइक़ो हुजे चाहे वॾो इलाइक़ो हुजे। हाणे त इलाइक़नि में फ़र्क़ु ई नथो कयो वञे, जिते असीं एक्सपेक्ट न पिया कयूं उतां चोरियूं पियूं थियनि। सिर्फ़ु गाॾियूं न, असांजूं बाइक्स बि चोरियूं थियनि पियूं। इहे चोरी थी पोइ केॾां पियूं वञनि, किथे पियूं विकामनि, ज़ाहिर आहे इहो पूरो ग्रोह हूंदो, इहो ग्रुप हूंदो ऐं पुलिस जी नज़र खां इहो ओझल छो आहे, बस सवाल इहो आहे। पूरो माफ़िया आहे जेको हिन जे मथां कमु करे रहियो आहे, हिन जे मथां इलाही ज़्यादा स्ट्रिक्ट पॉलिसी ठाहिण जी ज़रूरत आहे। यानी एतिरो वॾो शहर CCTV कैमरास जी मौजूदगीअ में अहिड़ा वाक़िया थी वञनि, इहे इलाही अफ़सोसनाक मरहला आहिनि। जिथे एतिरा वॾा फ़नकार ॾुखियनि में आहिनि, आम माण्हू जो छा हूंदो, इहे मतिलबु फ़नकार आहिनि नाले वारा जेके माण्हू उहे त पंहिंजी आवाज़ कंहिं न कंहिं तरीक़े सां पहुचाइनि था, मीडिया उन्हनि जी ॻाल्हि पर आम अवाम जेको आहे उहो कीअं पंहिंजी पहुच रखंदो, इन जे मथां यकीनन अहिड़ी पॉलिसीज़ ऐं SOPs ठाहिणियूं पवंदियूं। ऐं इन खां पोइ वक़्तु थियो आहे ब्रेक जो। मुबशर नंढड़ो ब्रेक था वठूं नाज़रीन, मॉर्निंग विद आवाज़ में मुबशर ऐं सबा ॿीहर वापसि ईंदासीं। नंढड़ो ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। नाज़रीन, असांजो प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। खोड़ सारा टॉपिक, खोड़ सारा इशूज़ अटैच कंदा आहियूं हमेशह असीं ऐं मुबशर ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जिन खे पॉइंट आउट करण सां असांजी बि दिलि ख़ुशि थिए ऐं कोई सब्जेक्ट अहिड़ो टच कजे जंहिंसां को उन जो हल तलाश कजे, का इन जी
अहिड़ी इंफॉर्मेशन माण्हुनि ताईं, आवाम ताईं, नाज़रीन ताईं पहुचाइजे जंहिंसां हुननि खे बि थोरो घणो फ़ाइदो हासिलु थिए। ॾिसो, इशूज़ त खोड़ सारा आहिनि ऐं उन्हनि जा हल बि असां सभिनी खे ख़बर हूंदा आहिनि। ईअं न आहे त असीं वेही करे तव्हांखे ॿुधायूं, तव्हांखे सजेस्ट कयूं, पर ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त कुझु पॉइंट्स जेके असांखे ख़बर आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाइणा हूंदा आहिनि ऐं तव्हांजी जेकी थॉट हूंदी आहे उहा मैसेजिस जे ज़रिए या वरी कमेंट्स जे ज़रिए असां ताईं पहुचंदी आहे ऐं इहा ज़रूरी बि आहे। हिन वक़्तु जंहिं असीं पॉइंट खे टच करण वारा आहियूं, जंहिं ते असीं ॻाल्हाईंदासीं, उहो आहे हेल्थ इशू, ख़ासि करे ॿारनि जी हेल्थ, ॿारनि जी सिहत जेका ख़राब थियण में देरि नाहे लॻंदी पर सही थियण में तमामु घणी देरि लॻी वेंदी आहे। मुबशिर छा चवंदो? बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, असां रेगुलर बेसिस ते ॿार जी तरबियत जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहियूं ऐं इन जे करे कंदा रहंदा आहियूं ताकी कुझु बहितर सिखिया हिन प्रोग्राम खां वञी सघे, अवां ताईं हिकिड़ो सुठो पैगाम वञी सघे। ऐं हेल्थ इशूज़ इलाही ज़्यादा वधी विया आहिनि हीअं जे ज़माने में। इंसानु पंहिंजो ख़्यालु नथो करे, पंहिंजी केयर नथो करे, नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे। हर माण्हू कंहिं ॿियनि शयुनि में मसरूफ़ हुजण जे करे पंहिंजी केयर करणु छॾे ॾींदो आहे। त इन जी वजह सां ख़ासि करे असांजा जेके ॿार आहिनि उहे बि इलाही ज़्यादा बीमारियुनि जी वजह सां सफ़र कंदा आहिनि, बीमारियुनि जी वजह सां मुश्किलात जो शिकार थींदा आहिनि। ऐं ॿारनि में जेके इशूज़ वधीक आहिनि, जेके बीमारियूं असांखे ॾिसण में वधीक ईंदियूं आहिनि, उहे हिकु डायरिया आहे ऐं उन खां पोइ हीअं जेको ट्रेंडिंग ते हली रहियो आहे उहो आहे मंकी पॉक्स। यानी कि ॾिसो, पहिरियां दौर हूंदो, अच्छा सोशल मीडिया ते अक्सर औकात वीडियोज़ ट्रेंडिंग ते हलंदियूं आहिनि ऐं ॿिया हैशटैग वग़ैरह ट्रेंडिंग ते हलंदा आहिनि। असांजी बदकिस्मती ॾिसो बीमारी ट्रेंडिंग ते हली रही आहे ऐं मंकी पॉक्स अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें तक़रीबन हिन महिल ताईं 122 केसिस रिपोर्ट थी चुका आहिनि ऐं सिंध जे अंदरि ख़ासि करे इहा बीमारी ज़्यादा असरअंदाज़ तरीक़े सां वधी रही आहे ऐं हिननि 122 केसिस मां 25 केसिस जी बाक़ाइदा तस्दीक थी चुकी आहे त हिननि खे बाक़ाइदा मंकी पॉक्स आहे। ऐं ज़िला खैरपुर जे अंदरि हींअर ताईं जेको असां वटि रिपोर्ट आहे 18 तस्दीक शुदा केसिस मौजूदु आहिनि। यानी पूरे सिंध में ज़िला खैरपुर हिकिड़ो अहिड़ो डिस्ट्रिक्ट आहे जिते मंकी पॉक्स जी सभिनी खां वधीक बीमारियुनि जो जेको आहे उहो इंकशाफ थियो आहे ऐं सभिनी खां वधीक केस ॾिसण में नज़र में आया आहिनि। उन खां पोइ सखर में 3 केसिस आहिनि, कराची में 4 केसिस आहिनि। हे जेका बीमारी आहे बुनियादी तौर ते हे बीमारी बि कोरोना वांगुरु फैलण वारी आहे। यानी कि जेकॾहिं तव्हां कंहिं मंकी पॉक्स वारे मरीज़ खे टच करे छॾियो त उहो सिर्फ़ु उन टच सां उहा बीमारी तव्हां वटि कन्वर्ट थी सघे। त इन करे हिन बीमारीअ में इलाही ज़्यादा एहतियात करण जी ज़रूरत आहे, इलाही ज़्यादा एहतियाती तदाबीर अपनाइण जी ज़रूरत आहिनि। बुनियादी तौर ते इहा बीमारी जेका आहे उहा जानवरनि खां मुंतक़िल थींदी आहे जंहिंखे पॉक्स वायरिडे चयो वेंदो आहे। अंग्रेज़ी में हिन जो जेको WHO पारां जेका इस्तिलाह इस्तेमालु थींदी आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं साथियो त मंकी पॉक्स जो जेको बीमारी जो आगाज़ आहे उहो अफ्रीका खां मुल्क खां थियो ऐं हिन जो सभिनी खां पहिरियां जेको केस रजिस्टर्ड थियो उहो 1970 में अफ्रीका जे अंदरि हिकु नंढे ॿार जे अंदरि थियो। अफ्रीका जो मुल्क डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो जेको कंट्री आहे 1970 में सभिनी खां पहिरियां केस आयो। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी ज़्यादा ज़रूरत आहे, उहा आहे हाणे हिन बीमारी जो नालो आहे मंकी पॉक्स। त अक्सर औकात माण्हू सम्झंदा आहिनि त हीअ शायदि बंदर खां का बीमारी वग़ैरह ट्रांसफर थी थिए, त ईअं न आहे। इन में बंदर जो को किरदारु न आहे। हाणे हिन में असां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं त हिन बीमारीअ जो नालो मंकी पॉक्स जो आहे। बुनियादी तौर ते 1958 में सभिनी खां पहिरियां इहा बीमारी डेनमार्क मुल्क जे अंदरि ॿिनि बंदरनि खे थी हुई, ॿिनि बंदरनि खे थी हुई, जंहिंखां पोइ हिन बीमारी जो नालो मंकी पॉक्स थी वियो। ऐं हीअ बीमारी अहिड़ी आहे जॾहिं स्टार्टिंग में थींदी आहे त तव्हांखे बुखार ज़ुकाम नज़ले सां गॾु गॾु तव्हांजे जिस्म ते दाणा थियणु शुरू थींदा आहिनि। चिचक जंहिंखे चइबो, जेका बीमारी हूंदी आहे अक्सर औकात बॉडी ते दाणा हूंदा आहिनि ऐं उन्हनि दाणनि जे मथां बाक़ाइदा सूर वारा दाणा, ॻाढ़ा दाणा नज़र ईंदा आहिनि। मतिलबु उहो आमतौर ते ईअं लॻंदो आहे ॼण गर्मीअ जा दाणा आहिनि, लेकिन जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा को दाणा निकिरनि था पंहिंजे जिस्म ते त सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो PCR टेस्ट करायो। उहो PCR टेस्ट जेको अॼु खां पहिरियां कोरोना वायरस जॾहिं फैलियो त तव्हां ॾिठो हूंदो हर जॻह ते इहा इस्तिलाह इस्तेमालु पई थिए त यार तोखे नज़लो आहे तूं PCR टेस्ट कराए। त मंकी पॉक्स जे लाइ बि PCR टेस्ट थींदी आहे। उन खां पोइ उन बीमारी जी तस्दीक थींदी आहे त हे को आम दाणा निकितल आहिनि या हे वाक़ई में जेको आहे चीचक जी बीमारी मंकी पॉक्स सां कन्वर्ट थियण वारी आहे।
त उन खां पोइ वरी एहतियाती तदाबीर करण जी ज़रूरत आहे। जीअं ई इहो इंकशाफ या तस्दीक थिए थी तव्हांजे मथां त तव्हांखे मंकी पॉक्स थी वई आहे, उन खां पोइ तव्हां सेम एहतियाती तदाबीर अपनाईंदो जेके तव्हां कोरोना वायरस जे दौरान अपनाईंदा आहियो। यानी कि तव्हांखे पंहिंजे पाण खे आइसोलेट करिणो आहे, तव्हांखे पंहिंजे पाण खे कमरे जे अंदरि बंदि करिणो आहे, पंहिंजो खाधो पीतो अलॻि करिणो आहे, खाधे पीते जा थाम अलॻि करिणा आहिनि, पाणी जो गिलास वग़ैरह चांहि जेका बि तव्हां पीओ था उहे सभु थाम वग़ैरह तव्हांखे अलॻि करिणा आहिनि। जेकॾहिं को इंसान उन मंकी पॉक्स वारे मरीज़ जो बिस्तर बि इस्तेमालु करे थो या उहो थाम बि इस्तेमालु करे थो त हे बीमारी एतिरी ख़तरनाक आहे नाज़रीन, हे तव्हांखे उन जे ज़रिए बि पहुची सघे थी, उन जे ज़रिए बि तव्हांखे मिली थी सघे। त WHO पारां इन जी जेको आहे इक़दामात जे मथां कमु कयो वियो आहे, इन जूं वैक्सीन्स ठाहियूं वयूं आहिनि जेके हींअर मौजूदु आहिनि। सिंध जे अंदरि असांजो जेको सिहत खातो आहे, महकमा सिहत आहे, उहो सुठे तरीक़े सां कमु करे रहियो आहे। ऐं ख़ैरपुर में जॾहिं इन्हनि केसिस जी जॾहिं तादाद वधी त उते बाक़ाइदा हॉस्पिटल जे अंदरि आइसोलेटेड सेंटर्स ठाहिया विया आहिनि। इन तरीक़े सां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेके हॉस्पिटल्स मौजूदु आहिनि सरकारी, उन्हनि जे अंदरि आइसोलेशन सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ताकी जीअं ई को मरीज़ अहिड़ो तस्दीक थिए ऐं उनजो इंकशाफ थिए फ़ौरन उनखे आइसोलेटेड करे ॿियनि माण्हुनि खां बचायो वञे। बिल्कुलु। ऐं मुबशिर तव्हांखे तमामु सुठी इंफॉर्मेशन ॾिनी आहे। बिल्कुलु ईअं ई करणु खपे। एहतियाती तदाबीर असां सभिनी जे लाइ आहिनि। पाण खे अगरि आइसोलेट नथा करे सघो त एटलीस्ट एहतियात ज़रूरी आहे। ऐं इहा बीमारी जेका मंकी पॉक्स जंहिंखे चइजे थो, इहा ॿारनि में वधीक आहे। ॿार वधीक इन सां उन्हनि जो जेको निज़ाम आहे उहो ख़राबु थी वञे थो ऐं उन्हनि खे उल्टियूं बि थियनि पियूं। छो त बुख़ार सभ खां पहिरीं अलामत हिनजी इहा आहे त बुख़ार निकिरे पियो ऐं उनखां पोइ दाणा जिन में थोरो पाणी भरियल हुजे थो ऐं उन्हनि खे जॾहिं तव्हां टच कंदा त ज़ाहिर आहे उहा बीमारी तव्हांखे बि लॻी वेंदी, चाहे तव्हां उमिरि में वॾाई छो न हुजो। सो इन जे करे एहतियात ज़रूरी आहे। असां वटि वैक्सीन बि मौजूदु आहे। सो जल्दी कयो, देरि न करियो। का बि अहिड़ी अलामत मंकी पॉक्स जीअं तव्हांखे लॻे, तव्हांखे या तव्हांजे ॿारनि खे लॻे तव्हां मुंहं में कुझु अहिड़ियूं चेंजिंग्स थियनि पियूं त फ़ौरन डॉक्टर ॾे वञो। न की असीं पंहिंजी डॉक्टरी करणु जीअं वेहंदा आहियूं, का टैबलेट खाई वठंदा आहियूं मथे में सूर जी, या वरी असीं टैबलेट खाईंदा आहियूं बुख़ार जी या ज़ुकाम जी। सो प्लीज़ ईअं न कयो। अॼुकल्ह बीमारियूं सिर्फ़ु हिकिड़ो बहानो थी वियूं आहिनि। तव्हां हिन टैबलेट खाधी आहे, हुन तव्हां ते कंहिं ॿी बीमारी अटैक करे छॾियो आहे। तव्हां हिकिड़े बीमारी जी टैबलेट खाधी आहे, तव्हांखे ॿी कंहिं बीमारी तव्हां ते अटैक कयो आहे, तव्हांजे कंहिं बि ऑर्गन में उहा फैलिजी वई आहे। सो प्लीज़ इहे दवायूं खाइणु, इहे जेके बि पंहिंजे हथरादू दवायूं आहिनि ऐं पंहिंजे पाण सां जेकी असीं वेदन करे रहिया आहियूं, इहा बंदि कयो। ऐं इन खां पोइ जेकी मंकी पॉक्स ते असीं ॻाल्हायो आहे, मंकी पॉक्स हिन वक़्तु ख़ैरपुर में घणो फैलियलु आहे। इन खां पोइ जेके केसिस आहिनि सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि आहिनि, पर हिन वक़्तु हाणे जेकी मुबशिर सूरत हाल आहे, असीं गर्मीअ ॾांहुं वधी रहिया आहियूं। ॾींहं जो गर्मी आहे त राति जी थोरी थधी हवा, पर असांजा जेके सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि, कराची खां अलावा सिंध जा ॿिया इलाइक़ा, उते थोरी घणी थधी हवा बंदि थी वई आहे। पर हाणे गर्मी जो सिलसिलो तेज़ थींदो पियो वञे। इन गर्मीअ जे सिलसिले में ॿार मुतासिर थींदा आहिनि डेफिनेटली, छो त ॿारनि खे स्कूल बि वञिणो आहे, ॿारनि वटि AC बि न आहे ऐं उन्हनि खे ट्यूशन बि वञिणो आहे, क़ुरान पाक जी तालीम बि हासिलु करणी आहे। उन खां पोइ ॿारनि में जेका बीमारी वधीक फैलिजे थी या असीं ॾिसूं था उहा आहे डायरिया, यानी कि ॿारनि खे मोशन ऐं उल्टियूं थी वेंदा आहिनि, जंहिंखां पोइ ॿारनि जे जिस्म जो पाणी घणो करे ख़तमु थी वेंदो आहे। कोशिशि करियो अगरि ॿारनि में डायरिया न बि फैलियल आहे, अगरि उन्हनि खे डायरिया न बि आहे, पोइ बि ॿारनि खे ग्लूकोस जो इस्तेमालु सेखारियो, ॿारनि खे निमकोल पीअणु सेखारियो ऐं उन्हनि खे बॉटल्स में निमकोल ठाहे ॾियो। निमकोल जहिड़ी सुठी जेका शइ आहे, जेका सिहतमंद करण वारी शइ, या वरी असांखे तरो ताज़ा तवाना रखण वारी शइ, सिर्फ़ु नंढनि लाइ न वॾनि लाइ बि, त इहा लाज़मी आहे। असांखे पाण खे डाइजेस्ट रखणो पवंदो। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। सभिनी खां वॾो मसइलो जेको गर्मी जो आहे, उन गर्मीअ में सभिनी खां वॾो जेको प्रॉब्लम थींदो आहे, चाहे नंढो हुजे या वॾो हुजे या बुज़ुर्ग हुजे, उन जे जिस्म जे अंदरि पाणीअ जी खोट जो मसइलो हूंदो आहे। यानी असां अक्सर औक़ात गर्मियुनि जे मौसम में पाणी पीअण बि घटि करे छॾींदा आहियूं ऐं जंहिंसां असांजी बॉडी जेका आहे उन तरीक़े सां वर्किंग न कंदी आहे जंहिं तरीक़े सां उनखे करणु घुरिजे। ऐं ख़ासि करे ॿार, तव्हांखे ख़बर आहे, जेके रोज़ानो शरारतनि में मशगूलु हूंदा आहिनि या पंहिंजी पढ़ाई लिखाई जे हवाले सां मशगूलु हूंदा आहिनि, त उन्हनि खे त पाणी पीअण जो ख़्यालु रहंदो ई न आहे। ऐं जॾहिं उन्हनि खे सभिनी खां वधीक उञ लॻंदी आहे त
त पोइ वरी उहो पाणी हेॾा वधंदा आहिनि ऐं उहो बि तव्हां ॾिठो हूंदो थोरो घणो पाणी 2-3 ढुक पी करे बसि इनफ करे उहो वरी पंहिंजी शरारतनि में मशगूल थी वेंदा आहिनि। त सभिनी खां पहिरियां जेका हिन में एहतियाती तदबीर करण जी ज़रूरत आहे ॿारनि जे लाइ, तव्हां पंहिंजे ॿारनि जो पाणीअ जो निज़ाम पूरो रखो। यानी उन्हनि खे हर अधु कलाक खां पोइ 15-20 मिंटनि खां पोइ बार बार उन्हनि खे पाणीअ जी तरफ़ तरकीब ॾियारो ऐं कोशिशि कयो पाणीअ जे अंदरि तव्हां ग्लूकोस वग़ैरह मिलाए करे जेकॾहिं उहो पीआरे था सघो त उहो थोरो पाणी मल्टीप्लाई बाय 4 में कमु कंदो। उनजे अंदरि ग्लूकोस जी पावर शामिलु हूंदी ऐं ॿियनि शयुनि जी पावर जेको आहे शामिलु हूंदी। त इन तरीक़े सां खोड़ सारा कम बहितर थी था सघनि। डायरिया जो जेको सभिनी खां वॾो इहो ई आहे इंकशाफ ॿार जे अंदरि, त जॾहिं की ॿार खे मोशन थियनि था पिया पाणीअ वारा मोशन, या उनखे बुखार थी थो वञे या उनखे उल्टी वॉमिटिंग थी वञे, त उनजे जिस्म में जेकॾहिं का कमज़ोरी थी वई आहे त तव्हां सम्झी वञो त हे डायरिया जी अलामत आहे ऐं बुनियादी तौर ते डिहाइड्रेशन जी वजह सां इहा बीमारी पैदा थींदी आहे। त इन जी एहतियाती तदबीर इहा ई आहे, जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजो ॿारु डायरिया खां बचियल रहे त उनजे अंदरि पाणीअ जी खोट न थियणु ॾियो, उनखे ताज़ो खानो मानी खारायो। अक्सर औक़ात बासी मानी खाइण सां बि जेको आहे इहे मसइला क्रिएट थींदा आहिनि, गंदगी सां बि इहे मसइला थींदा आहिनि। ऐं असांजा जेके ॿार आहिनि उहे वरी तव्हांखे ख़बर आहे मटीअ में खेॾणु पसंदि कंदा आहिनि, गंद में वेहणु नंढी उमिरि में पसंदि कंदा आहिनि। त उन्हनि खे उन्हनि शयुनि खां बचायो, छो जो उन्हनि मां बि उन्हनि खे खोड़ सारा जरासीम लॻण जो ख़दशो हूंदो आहे। बिल्कुलु मुबशिर, तव्हां सही चयो। ऐं इहे जेकी गर्मी जी मौसम आहे इन में अक्सर असांजूं जेके वॾड़ियूं आहिनि या वॾड़ा आहिनि, अगरि उन्हनि जो थोरी बि उन्हनि खे गर्मी लॻंदी आहे कोल्ड ड्रिंक तलब कंदियूं आहिनि, त असांखे थधी कोल्ड ड्रिंक पीआरियो। सो अगरि कोल्ड ड्रिंक खे तव्हां स्किप करे ग्लूकोस जो इस्तेमालु या वरी निमकोल जो इस्तेमालु कंदा त इहो बहितर रहंदो। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, पंहिंजी रूटीन में इहे सभु सुठियूं शयूं शामिलु कयो ताकी तव्हां हिकु सिहतमंद शहरी थी सघो। ऐं जॾहिं तव्हां सिहतमंद हूंदव त तव्हां सिंध जे लाइ बि कुझु कमु करे सघंदो, पाकिस्तान जे लाइ को किरदारु अदा करे सघंदो ऐं हिकु ज़िमेदार शहरी थी सघंदो। अॼु असां खोड़ सारे उनवाननि जे मथां असां ॻाल्हि ॿोल कईसीं, कुझु अहम मसइलनि जे मथां बि असां ॻाल्हि कई ऐं कुझु एहतियाती तदाबीर जे मथां, बीमारियुनि जे मथां असां तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि कई ऐं अहम इम्पोर्टेंट इशू बि असां डिस्कस कयासीं। तुफ़ैल संजरानी साहिब सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी इन हवाले सां। त हींअर छो जो हमेशह असांजो दिलि त न चवंदो आहे वञण जो, लेकिन तव्हांखे ख़बर आहे ज़मानो आहे, दस्तूर आहे, रस्म आहे, रवाज आहे, जंहिंखे अचिणो आहे उनखे वञिणो बि हूंदो आहे। त जॾहिं असां मूंखे फ़िलहाल प्रोग्राम मां वञिणो आहे। बिल्कुलु प्रोग्राम में फ़िलहाल वञूं था पिया, असां ॿियो काॾे बि न वेंदासीं। असां जेकॾहिं 9 बजे ईंदा आहियूं टाइम जी पाबंदी करे, त असांखे टाइम जी पाबंदी करे 11 बजे वञिणो बि हूंदो आहे। त नाज़रीन, तव्हां असांजे सॼे प्रोग्राम में अॼु कनेक्ट रहिया। उमेदु आहे त हिन प्रोग्राम मां तव्हांखे सुठा तासुरात, सुठा पैगाम मिलिया हूंदा। तव्हां पंहिंजी राय असांखे सोशल मीडिया ते कॉमेंट्स में ज़रूरु कजो। असां सुभाणे वरी, बल्कि अॼु जुमो आहे, सुभाणे तव्हां सां असांजा रूबरू थींदा नई थीम ऐं नए वीकेंड सां गॾु। सुभाणे रूबरू थींदा असांजा ॿिया एंकर साथी इम्तियाज़ भाई ऐं अतलस शाह साहब, जेका आहे उहा तव्हांखे रूबरू थींदी। ऐं असां हाणे मंडे ते तव्हांखे मिलंदासीं। मंडे ते असां तव्हांखे हॉट टॉपिक सां, नवनि इशूज़ सां ऐं नवनि सोल्यूशन सां असां तव्हांजी रूबरू थींदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान मुबशिर हुसैन ऐं सबा आबड़ो खे ॾियो इजाज़त। हिकु दफ़ो ॿीहर वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।